अस्सलाम वालेकुम रंगन मरीशा में मां तव्हांजी होस्ट ऐं दोस्त अज़रा ख़ान मुंहिंजी तरफ़ां तव्हां सभिनी खे सलाम क़बूल हुजे। कीअं आहियो? ठीकु आहियो? उमेद कयूं था त ठीकु हूंदव ऐं इहा ई दुआ आहे त जिथे बि हुजो ख़ुशि हुजो ऐं सदाईं गुलनि जी अमी कंदा मुस्कुराईंदा रहो। ऐं अॼु जेको आहे स्पेशल प्रोग्राम आहे असांजो रंगन भरी शाम कश्मीर डे स्पेशल असां मल्हाए रहिया आहियूं। ऐं 5 फेब्रुआरी तव्हांखे ख़बर आहे त असां कश्मीरियुनि सां यकजहती जो इज़हार कंदा आहियूं ऐं सभु जेके मुस्लमान आहिनि उहे कश्मीरियुनि सां गॾु आहिनि। छो जो 80% जेकी कश्मीर आहे उहो मुस्लमान रहनि था उते, बाक़ी जेको 20% आहे उहो ॿियूं क़ौमूं उते रहनि थियूं ऐं ॿिए मज़हब सां तालुक़ रखंदड़ इंसान जेके आहिनि उते रहनि था। पर मसइलो जेको आहे केतिरा ई साल गुज़री विया आहिनि, 72 साल गुज़रिया आहिनि पाकिस्तान आज़ादु थींदे, पर 72 सालनि में अञा ताईं जेको मसइलो आहे कश्मीर जो उहो उते जो उते ई आहे, उहो तस खां मस न आहे थियो। केतिरियूं हुकूमतूं आयूं, केतिरियूं चेंज थियूं, सभिनी कोशिश कनि बि पिया, पर रीज़न जेको मेन रीज़न आहे उहो सभिनी खे ख़बर आहे त छा रीज़न आहे। पाकिस्तान ऐं हिंदुस्तान जे विच में केरु छा थो चाहे, केरु छा थो चाहे, ऐं कश्मीर जो जेको अधु टुकड़ो पाकिस्तान में आहे, वरी जेको आहे कुझु हिंदुस्तान में आहे। त मां हिते तव्हांखे कुझु ॿुधाईंदी हलां, छो त मूं वटि कुझु लिखियलु आहे, उहो मां तव्हांखे ॿुधाईंदसि। त रुक़बो थी ॿुधायां मां तव्हांखे, 6,09,547 एराज़ी आहे ऐं 1947 खां पोइ रियासत जम्मू कश्मीर 2 हिसनि में तक़सीम थियो हुयो। ख़बर त सभिनी खे हूंदी, पर वरी बि वाज़े कंदी हलां। उन वक़्त खां भारत जेको आहे 3,09,102 मील एराज़ी ते क़ाबिज़ आहे अञा ताईं। ऐं जेको कश्मीर सॾाइबो आहे, हिन वक़्तु जेको कश्मीर जो दारुल हुकूमत श्रीनगर आहे ऐं इलाइक़ो आज़ाद कश्मीर सॾाइबो आहे, जेको 25,000 मील एराज़ी ते मुश्तमिल चऊं उनखे। ऐं इन हवाले सां जेको हिंदू राज जेको तक़रीबन 4,000 साल कश्मीर ते हुकूमत कई, उन खां पोइ 1846 में अंग्रेज़नि रियासत जम्मू कश्मीर 75 लख एवज़ डोगराज गुलाब सिंह खे फ़रोख़्त कयो हो ऐं जेको उन खां पोइ उते हुकूमत कंदो। कश्मीर जी आबादी 100% जेके आहिनि मुस्लमाननि, जीअं मां तव्हांखे ॿुधायो, ऐं 1948 में मंज़ूर शुदा 2 करारदातूं थियूं हुयूं, जंहिंमें भारत ऐं पाकिस्तान खे कश्मीर मां फ़ौज कढाइण जे लाइ रायशुमारी कराइण जो वाइदो कयो, पर उन खां पोइ उहो मुकिरजी वियो हुयो ऐं पाकिस्तान आज़ादु कश्मीर आज़ादु करे सघियो। कश्मीरी तक़रीबन जेको आहे तकरार जेको आहे उहो अञा ताईं बरक़रार आहे, सभिनी खे ख़बर आहे। ऐं रोज़ केतिरा ई कश्मीरी जेके आहिनि उते मारिया वञनि था ऐं असां जेको आहे अञा ताईं ज़ुल्म जी न इंतिहा खे ॾिसी करे बि असांजो जेको नारो आहे उहो इहो ई आहे त कश्मीर बनेगा पाकिस्तान। सो छा थींदो छा न थींदो, इन ई स्पेशल डे खे अॼु असां मल्हाईंदासीं। ऐं कुझु महिमान हिन वक़्तु मूंसां स्टूडियो में आहिनि, कुझु जेके आहिनि उन खां पोइ हूंदा, ऐं जेके हिन वक़्तु असां सां गॾु आहिनि महिमान, उन्हनि जो मां तव्हां सां तारीफ़ कराईंदी हलां। असां सां गॾु आहिनि ABP पीपल्स पार्टी सां तालुक़ रखनि था सरदार नोमान आबिद, असां सां गॾु आहिनि, उन्हनि खे वेलकम कंदासीं। अस्सलाम वालेकुम। कश्मीर स्पेशल डे वाले प्रोग्राम में आपको हम वेलकम करते हैं। और उन खां पोइ जेको आहे असां सां गॾु आहे, असां सां गॾु आहिनि मुस्तरत न्याज़ी साहिबा, उहा बि पीपल्स पार्टी सां तालुक़ रखे थी, ऐं उनखे बि वेलकम कंदासीं। अस्सलाम वालेकुम। थैंक यू दी। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्लाह जो करम। असां ॻाल्हि कयूं पिया कश्मीर डे जी। 72 साल थिया पाकिस्तान आज़ादु थियो, केतिरियूं हुकूमतूं आयूं वयूं, तव्हां पीपल्स पार्टी में आहियो, त तव्हांजी जेका लीडरशिप आहे उहा छा पई करे हिननि जे लाइ? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अदी देखें, आज का दिन जो है ना, हम जो मनाने जा रहे हैं, हम ये नहीं इंडिकेट करेंगे कि किस गवर्नमेंट ने काम किया और किस गवर्नमेंट ने नहीं किया। हम सबका, हम तमाम पाकिस्तानियों का, स्पेशली 22 करोड़ जो आवाम है, हम सबका मुद्दा ये है कि कश्मीर पर जो जुल्म हो रहा है, जो तशद्दुद हो रहा है, जो मोदी कसाई कर रहा है, जो इससे पहले शायद 72 साल में कभी नहीं हुआ, क्योंकि हमारे खान साहब थे जो कहते हैं कि मैं इन्वेस्टर हूँ कश्मीरियों का, और मैं नहीं समझती हूँ कि वो शायद इंटरेस्टेड हैं। अगर वो इंटरेस्टेड होते तो इन्वेस्टर कहने वाला शख्स, पहली दफ़ा इंडिया को इतनी हिम्मत और इतनी ताकत मिली है और पूरा एनर्जी के साथ उसने कश्मीर को एक जेल बना दिया। कश्मीरी जो है ना, मवासलाती निज़ाम धर्म भरे में, जो मेरे कश्मीरी बहन भाई मुल्क से बाहर हैं, वो अपनों से रब्ता नहीं कर पाते, मेरी बहनों की असमतें लूट रही हैं। ये वही हाल हो रहा है जिस तरह पाकिस्तान बनने से पहले मुसलमानों का हाल था, ये वही सिस्टम हो रहा है। अभी आपके क्वेश्चन पे मैं आ जाती हूँ, जो आपने कहा कि मेरी क़यादत ने क्या किया।
دیکھیں اس سے بڑی بات نہیں ہوگی ادھی کہ جب میرے لیڈر میرے شہید بابا ذوالفقار علی بھٹو صاحب کہتے ہیں کہ اگر ہمیں 1000 سال بھی جنگ لڑنی پڑی تو ہم کشمیر کی خاطر انڈیا سے لڑیں گے. اور میری شہید رانی محترمہ بے نظیر بھٹو صاحبہ فرماتی ہیں جہاں کشمیریوں کا پسینہ گرے گا وہاں ہمارا خون گرے گا. اور ابھی حالیہ بیان میں دیکھ لیں انڈیا کے اندر ان کے چرچے بھی ہیں کیونکہ ان کا میڈیا ویسے بھی نہ چاہتے ہوئے بھی ہم پہ ایلیگیشنز لگاتا ہے. لیکن میں پچھلے دنوں دیکھ رہی تھی اور اس چیز سے مجھے خوشی بھی ملی اور مجھے ایک انرجی ملی کہ میرا قائد چیئرمین میرا بلاول بھٹو زرداری صاحب کہہ رہا ہے کہ ہم انڈیا سے اپنے کشمیر کا ایک ایک انچ لیں گے. انڈیا کی فوج کے ساتھ اور انڈیا کے ساتھ ہم کوئی کمپرومائز نہیں کریں گے کشمیر پر. تو یہ ساری چیزیں آپ دیکھ لیں. اور اگر میرے شہید بابا یونائٹڈ نیشن میں خطاب کرتے ہیں تو اس وقت بھی جو ان کا انداز ہے وہ کیا ہوتا ہے کہ مجھے میری قوم بلا رہی ہے, مجھے اگر میرا ٹائم ہی ویسٹ کرنا تھا تو مجھے ضرورت نہیں ہے. اور جب بھی دیکھ لیں اگر کشمیر ڈے منایا جا رہا ہے تو بھی 1975 کی بات ہے کہ شیخ عبداللہ اور اندرا گاندھی کے درمیان میں جو ہے نا ڈائلاگز ہوتے ہیں اور ان کے پر ایگریمنٹ ہوتا ہے. تو اس میں 1975 میں 28 فیب جو تھی وہ یوم کشمیر کے ساتھ یکجہتی کے لیے ذوالفقار علی بھٹو صاحب نے تجویز کی اور منائی گئی. اور کچھ عرصے بعد پھر وہ جو ہے نا 5 فیب کو اس کشمیر کے ڈے کے حوالے سے رکھا گیا. تو یہ تمام کی تمام چیزیں اگر آپ لے کر چلیں تو میری قیادت نے کیا 1990 میں جب محترمہ شہید بے نظیر بھٹو صاحبہ وزیر اعظم بنی تو اس وقت بھی یوم کشمیر یکجہتی کو جو ہے نا پاکستان کی اس میں بنایا گیا کہ اس پہ باقاعدہ چھٹی کی گئی, باقاعدہ اس کے اندر ان سے یکجہتی کا اظہار کیا گیا. تو یہ تمام کی تمام چیزیں ایسی ہیں کہ جو میری قیادت نے کی ہیں ان 70 71 یا 72 سالوں کے اندر. اگر آپ نظر دوڑائیں پیچھے کی طرف جائیں تو شاید ہی کسی نے کیا ہو. اور میں سمجھتی ہوں کہ اس وقت بھی میرا اپنا ایک اوپینین ہے, میرا اپنا کہنا ہے اور میرا بھائی بھی اس چیز کو ایڈمٹ کرے گا کہ اس وقت بھی جو کشمیریوں کا حال ہے اس وقت ہمیں ضرورت ہے قائد اعظم محمد علی جناح جیسے لیڈر کی اور ذوالفقار علی بھٹو صاحب جیسے لیڈر کی. اگر یہ لیڈر موجود ہوتے تو یقیناً کوئی شک نہیں ہے اور کوئی دنیا کی طاقت ایسی نہیں تھی کہ کشمیر کو ہم سے الگ کر سکتی یا کشمیریوں پر اتنے ظلم ہوتے. بالکل صحیح. اچھا نعمان بھائی سے پوچھیں گے کہ انہوں نے جو بات کی آپ نے سنی, آپ ان کی بات سے اتفاق کرتے ہیں؟ میں مکمل ان کی بات سے اتفاق کروں گا. دیکھیں 5 فروری یوم یکجہتی یقیناً جیسے میڈم نے کہا کہ یہ شہید ذوالفقار علی بھٹو کا اور پھر 1990 میں بی بی شہید قاضی حسین احمد مرحوم کی قرارداد پر بی بی شہید نے اس کو کشمیریوں پاکستان کے 20 کروڑ عوام کو اکٹھے کر کے کشمیریوں کو یہ میسج دیا تھا کہ ہم دکھ اور سکھ میں آپ کے ساتھ کھڑے رہیں گے. لیکن صرف اظہار یکجہتی کے سال میں ایک دن سے میرے خیال سے کشمیریوں آزاد نہیں ہوگا. 7 دہائیں ہو گئی ہیں, 70-72 سال ہو گئے. کشمیر نے ایک جیل کا روپ دھارا ہوا ہے اور بند پنجرے کے اندر کشمیری آزادی کی جنگ لڑ رہے ہیں. باہر کے کسی بندے کا فرد کا وہاں جانا مشکل ہی نہیں ناممکن ہے. دنیا کی نام نہاد جمہوریت کا دعوے دار جو ہندوستان ہے 8 لاکھ لوگوں کو شہید کرنے کے باوجود اس کا کلیجہ ابھی تک ٹھنڈا نہیں ہوا. کشمیری کیا چاہتے ہیں؟ کشمیری یہ چاہتے ہیں کہ اپنی مرضی سے زندگی گزارنا چاہتے ہیں. حق خودارادیت, رائے شماری اور جو فیصلہ کشمیری کریں اس فیصلے کو قبول کیا جائے. کشمیر پاکستان 14 اگست 1947 کو بنا تھا اور اس سے 20 دن پہلے 19 جولائی 1947 کو کشمیریوں نے بانی صدر غازی ملت سردار محمد ابراہیم خان نے قرارداد منظور کروائی تھی کہ ہم علاقے پاکستان رہیں. یعنی پاکستان بننے سے پہلے کشمیریوں کا یہ فیصلہ تھا کہ ہم پاکستان کے ساتھ رہیں گے. میں یہاں پہ آپ کی بات کاٹ رہی ہوں, میں یہ ایڈ کروں گی کہ جسے 80% مسلمان ہیں کشمیر میں, ٹھیک ہے, تو ایز اے مسلم بہت ساری کنٹریز ہیں دنیا میں جہاں مسلمان ہیں, تو سب کو وہ
بولتے بھی ہیں جیسے ہم کہتے ہیں کہ ہم جو ہے کشمیر کے ساتھ ہیں، ایسے جو بھی مسلمان ہیں، جو بھی مسلمان ملک ہیں، مسلمان کنٹریز کا یہی موقف ہے کہ ہم کشمیر کے ساتھ ہیں. لیکن باضابطہ جو چیز نظر آئے، ایک ملک ہے جو ان پہ ظلم بھی کر رہا ہے، جو اس کے دل میں آ رہا ہے وہ کر رہا ہے. 1 سال سے وہاں پہ کرفیو کی صورتحال ہے جیسے آپ نے کہا بھی. تو ان کی لڑکیاں جو ہے نا، ایک شعر میں یہاں پہ پڑھوں گی، میرا دل کہہ رہا ہے، ہاتھوں میں پتھر لیے شہزادیاں کشمیر کی، ہاتھوں میں پتھر لیے شہزادیاں کشمیر کی، ڈھونڈنے نکلی ہیں خود آزادیاں کشمیر کی. مطلب اتنی وہ جدوجہد کر رہے ہیں، اور باضابطہ کوئی بھی دیکھا جائے تو جیسے کسی کا ساتھ نظر نہیں آ رہا، ویسے ہم ان کے ساتھ ہیں. تو ایک ملک اتنے سارے ملکوں سے کیا پاور رکھتا ہے، کیا چیز ہے. مین مطلب ہم کشمیر ڈے منا رہے ہیں، لیکن نیو جنریشن کو ہم پیغام کیا دے رہے ہیں، کیا دینا چاہتے ہیں، کیا دکھانا چاہتے ہیں؟ دیکھیں، پہلی بات تو میں آپ کو بتاؤں کہ یہ کوئی ہندو مسلم کی جنگ نہیں ہے. کشمیر کے اندر اور بھی بہت مذاہب رہتے ہیں. صحیح. یہ خالصتاً کشمیریوں کی آزادی کا معاملہ ہے. صحیح. کشمیر کی جو اپنی ایک پہچان ہے وہ 5000 سال تاریخ کی ہے. بالکل. وہ ایک آزاد ریاست تھی، اور 1948 میں ہندوستان UNO کے اندر گیا تھا کہ ہم حق خودارادیت، ان کو رائے شماری کا موقع دیں گے، جو کہ ابھی تک نہیں ممکن ہو سکا. بالکل. کشمیری یہ چاہتے ہیں حق خودارادیت، رائے شماری ہو جائے، جو فیصلہ کشمیری کریں گے وہ سب کو قبول ہوگا. یہ الگ بات ہے کہ سب کو پتہ ہے کہ کشمیریوں کا کیا فیصلہ ہوگا. کیا ہے؟ جب انہوں نے پاکستان بننے سے پہلے یہ فیصلہ کر لیا تھا، یہ سب کو پتہ ہے. لیکن اب جو کہ جموں کشمیر، سری نگر کی میں بات کروں گا، پچھلے 1.25 سال سے یونیورسٹی، کالج، وہاں کرفیو کا نافذ. بالکل کرفیو نافذ ہے. صحیح. اچھا، مسرت صاحبہ کا پوچھنا سی ت جیئں سال تھی ویا پورو، ऐं जीअं नोमान भी ॻाल्हि कई، कर्फ्यू जी सूरत हाल हुते, कॉलेजिस बंदि, स्कूल बंदि, मार्केट बंदि. हिकु 2-3 महीना असां वटि सिर्फ़ु कोरोना जो चक्कर थियो, जंहिंमें लॉकडाउन थियो, त मतिलबु ईअं लॻे पियो साह मुंझे थो ऐं हाणे असांखे ॿाहिरि निकिरणु खपे. त छा असां उन्हनि जे लाइ मतिलबु छा फीलिंग्स ईंदियूं आहिनि? सोचूं त उन जाइ ते पाण खे रखी ॾिसूं त साल खां वठी उहे माण्हू इन ई सिचुएशन मां गुज़रनि पिया जिते कर्फ्यू लॻल आहे. छा चवंदो? अदी देखें, मसला ये है कि आपने बिल्कुल सही कहा कि अगर साल भर समझ लें तकरीबन 10 से 11 माह हुए हैं जो हम गुज़र रहे हैं कोरोना के अंदर, अगर हम घर में सिर्फ 1 माह तकरीबन बामुश्किल बैठे, बाद में तो हमें टाइम मिलता रहा और बाहर जाने पे कोई पाबंदी नहीं थी, लेकिन क्या था SOPs के तहत जाए. लेकिन उनके पास तो बहुत बड़ा जुल्म है कि जवान बच्चे अगर आवाज़ उठाते हैं तो उन्हें शहीद कर दिया जाता है. अगर कोई मेरी बहन या माँ आवाज़ उठाती है तो उनकी ज़िंदगियों से भी खेल जाते हैं और उनकी असमतों को भी वो लुटा बैठती हैं. तो ये तमाम चीज़ें जो है ना बहुत ज़्यादा अफसोसनाक हैं, और इसके लिए ना पाकिस्तान हमेशा हर फोरम पे, जो भी गवर्नमेंट आई है, हर फोरम पे आवाज़ उठाती रही. ऐसा नहीं है कि नहीं आवाज़ उठाती रही, लेकिन मैं हक बजाने में ये कहने में कि इस गवर्नमेंट ने जो कुछ भी किया है वो मेरी क्या, मैं समझती हूँ 22 करोड़ आवाम की समझ से बालातर है. उसकी वजह यह है कि देखें, कोई हमारे सफारती ताल्लुकात नहीं है. अगर मोदी 70-72 मुमालिक के दौरे करता है वो, और हमारे सफारतकार या हमारे वज़ीर आज़म साहब जस्ट फ़ोन कॉल्स पर बात करते हैं और फिर कहते हैं कि जी हमने उनके लिए काम किया, ऐसा नहीं चलेगा. आपको उनके विजन के मुताबिक काम करना पड़ेगा. हमारी आवाम तो प्ले कार्ड उठा के और ये सब कुछ करके हमदर्दी भी करती है, सब कुछ करती है, लेकिन गवर्नमेंट को भी रोल प्ले करना चाहिए और करती रही है. मैं ये नहीं कह रही हूँ कि कभी नहीं किया. स्पेशली ये मैं नहीं कहूँगी कि सरदार भाई या मैं पीपल्स पार्टी से ताल्लुक़ रखते हैं तो हम पीपल्स पार्टी के लिए कहें. हमेशा देखिए, एक तारीख़ होती है, जब तारीख़ उठाएंगे तो उसके अंदर हमेशा आपको पीपल्स पार्टी की कारकर्दगी नज़र आएगी, जबकि हालिया गवर्नमेंट की कारकर्दगी नज़र नहीं आ रही, जिसकी वजह से जो मोदी है वो सीना तान के मज़ीद जुल्म कर रहा है, मज़ीद तशद्दुद कर रहा है, और वो इस चीज़ को समझता है कि मैं जो कुछ कर रहा हूँ मुझे कोई पूछने वाला नहीं है, और ये जुल्म है. और देखिए, वैसे तो कहते हैं कि अगर बिल्ली का बच्चा भी मारा जाता है या वो किसी गाड़ी के नीचे आ जाए या उसके साथ कोई ज्यादती हो जाए तो सारे इकट्ठे खड़े हो जाते हैं. तो यहाँ तो इंसान ज़िबा हो रहे हैं. क्या वो इंसान नहीं है? क्या कश्मीरियों का
جرم صرف اتنا ہے کہ وہ اپنے لیے الگ وطن کا مطالبہ کر رہے ہیں، اپنے لیے اور اپنے بچوں کا مستقبل مانگ رہے ہیں، ان کا قصور اگر اتنا ہی ہے تو پھر انڈیا جو کہتا ہے کہ جی میرے سے زیادہ جو ہے نا اثر رسوخ والا کوئی نہیں ہے، مجھ سے زیادہ طاقتور کوئی نہیں، تو طاقت صرف اور صرف میرے رب کے ہاتھ میں ہے، اور انشاءاللہ ایک دن آئے گا جو مودی اپنے منہ کو کھائے گا اور ضرور کشمیر آزاد ہوگا انشاءاللہ۔ اور عوام بھی یہی کہتی ہے، جو عام عوام ہے وہ بھی یہی، ان کی بھی تھنکنگ یہی ہے، یا باتیں جو ہوتی ہیں جب بھی کشمیر ڈے ہم مناتے ہیں تو ان میں سب یہی کہتے ہیں کہ چلے اگر ان ریاستوں سے مودی سمجھتا ہے کہ میری ریاست بالاتر ہے اور مجھے کوئی کچھ نہیں کر سکتا، تو ایک ریاست وہ ہے جو پوری دنیا چلا رہی ہے۔ رب کی رسی جو ہے نا ڈھیلی ضرور ہے، پر ایسا نہیں ہے کہ جب میرے رب نے چاہا تو ان کی کیا مجال ہے اور کیا طاقت ہے، طاقت کچھ نہیں ہوتی، میرا رب انشاءاللہ دیکھ رہا ہے، اور رب نے چاہا تو یہ میرے کشمیری بہن بھائی اسی طرح سے آزادی کی زندگی گزاریں گے جس طرح کہ ان کی خواہش ہے کہ وہ پاکستان کے ساتھ شامل ہونا چاہتے ہیں، پہلے وہ آزادی تو حاصل کریں، اللہ پاک انہیں آزادی نصیب کرے۔ پاکستان کا بچہ ان کے لیے ہر حد تک جانے کے لیے تیار ہے، یہ نہیں کہ صرف دعا، ہر حد تک جانے کے لیے تیار ہے، اور ہمیں کوئی اپنی گورنمنٹ کی کسی بھی گورنمنٹ کی نیت پر بھی شک نہیں ہونا چاہیے، لیکن میں سمجھتی ہوں کہ جو ابھی کشمیر کے ساتھ ہو رہا ہے اس پہ کمیشن بننا چاہیے، اور اس پہ اس گورنمنٹ کو کمیشن بنانا چاہیے، کیونکہ ہم سمجھتے ہیں اور عوام، ایک عام پبلک بھی سمجھتی ہے کہ شاید کچھ نہ کچھ اس میں گڑبڑ ضرور ہے۔ جی آپ کیا کہیں گے؟ فرسٹ آف آل جو ہے نا یہ کشمیریوں کو مذاکرات کے اندر شامل ہونا چاہیے۔ صحیح۔ جو پاکستان مذاکرات کر رہا ہے عالمی دنیا کے ساتھ، ڈائریکٹ کشمیری کہیں مذاکرات نہیں کر سکتے، ہمیں نہیں معلوم کشمیریوں کو کہ پاکستان کیا بات کر رہے ہیں، صحیح، چاہے وہ کسی کی بھی حکومت ہو۔ دیکھیں حکومت آتی جاتی رہتی ہیں، ریاست کی پاکستان کی بات کر رہے ہیں، کشمیریوں کی یہ ڈیمانڈ ہے کہ وہ مذاکرات کے اندر شامل ہوں۔ ایک کشمیر کمیٹی بنی ہوئی ہے، اس میں کشمیریوں کی نمائندگی ہونی چاہیے، آزاد کشمیر کے پرائم منسٹر اور سول سوسائٹی کے لوگ ہونے چاہیے، تاکہ کشمیریوں کو پتہ چل سکے کہ کیا مذاکرات ہو رہے ہیں، بات چیت کیا ہو رہی ہے اور مستقبل کیا ہے۔ صحیح۔ اچھا، جو یوتھ ہے، کشمیری یوتھ، آپ نے جیسے پہلے بھی کہا کہ اصل میں وہ یہی چاہتے ہیں کہ جب بھی کوئی گورنمنٹ ہمارے لیے بات کر رہی ہے، اچھا وہاں پر کرفیو ہے، یہ بات تھوڑی آپ ڈیٹیل میں سمجھائیے گا، وہاں پہ کرفیو ہے اور وہاں پہ آنا جانا مشکل ہے، آپ نے جیسے کہا کہ کوئی مطلب ناممکن ہے، ٹی وی وغیرہ تو وہاں پر مطلب سیٹلائٹ ہی نہیں ہے وہاں پر، تو کیسے چلتے کوئی چیز نہیں ہے، ایون کہ 1 سال ہو گیا ہے مسجد میں جمعہ بھی نہیں ہوتا، نماز عید بھی نہیں پڑھی جاتی ہے، لیڈرشپ جتنی ہو رہی ہے کانفرنس کی وہ قید و بند کی صحبتیں برداشت کر رہی ہے۔ صحیح۔ یاسین ملک ہیں، وہ پچھلے 1.5 سال سے جیل کے اندر ہیں، کسی گھر کے فرد کو بھی ملنے نہیں دیا جا رہا۔ اس سے بڑا میں سمجھتا ہوں ظلم اور زیادتی یہاں چھوٹا لفظ پڑ جاتا ہے۔ صحیح، تو وہ تو یہی سمجھتے ہوں گے نا کہ ہمارے لیے کوئی آواز نہیں اٹھا رہا۔ سری نگر سے دیکھیں 2 سال پہلے ایک برہان وانی کی شہادت ہوئی تھی، 22 سالہ نوجوان تھا، اس کی شہادت سے بھی یہی لگتا تھا کہ پاکستان کا مسئلہ کشمیر آخری مراحل کے اندر داخل ہو گیا، یعنی وہ اپنے جنازہ اٹھا کر بھی کہتے ہیں تیری جان میری جان پاکستان پاکستان۔ صحیح۔ وہ پوچھتے ہیں، جو خواتین تھی کہ پاکستانی فوج آئی ہے ہماری مدد کے لیے کہ نہیں آئی، ان کو اتنی امید ہے پاکستان سے، اتنی امید ہے، بالکل امید ہے۔ اور جیسے کہ میں نے پہلے عرض کیا کہ کشمیریوں کا یہ پہلے فیصلہ ہو جو کر لیا تھا انہوں نے کہ ہم پاکستان کے ساتھ رہیں گے۔ اچھا، تو پاکستان سے ہی امیدیں وابستہ ہیں اور تو کسی سے نہیں ہیں۔ بالکل۔ اور کیونکہ میں نے جیسے پہلے کہا کہ کشمیری کہیں بھی مذاکرات نہیں کر سکتے، صرف پاکستان نے کرنا ہے، پاکستان UNO کے اندر ہمارا وکیل ہے۔ اب موجودہ حکومت نے دیکھیں نا، پاکستان کے اپنے اتنے مسائل ہیں، پاکستانی قوم سے ہمیں کوئی گلہ شکوہ نہیں ہے، ہر فورم پر انہوں نے احتجاج کیا۔ صحیح۔ 5 اگست کے بعد 1 سال 1.5 سال انہوں نے ہر فورم پر احتجاج کیا، احتجاج ہی کر سکتے ہیں، مظلوم عام آدمی کیا کر سکتے ہیں، کیا کر سکتے ہیں، بالکل، لیکن کوئی مثبت بات ہمیں نظر نہیں آئی۔ اچھا، امیدیں تو ظاہر سی بات ہے جو عوام ہوتی ہے، عام عوام، ان کی بھی گورنمنٹ سے ہوتی ہیں، جو بھی گورنمنٹ ہو، جو کئی گورنمنٹیں آئیں چلی گئیں، لیکن جو بھی آتا ہے ووٹ دیتے سب کچھ، لیکن ووٹ دینے والے کو بھی بھول جاتے ہیں، تاہا تھوڑے
بالکل صحیح کہہ رہی ہیں آپ. وہ جیسے کچھ کہا تھا کہ کہاوت ہے کہ شادی سے پہلے کیے گئے وعدے اور الیکشن سے پہلے کیے گئے وعدے کو اتنی اہمیت نہیں دی جاتی. تو عوام پھر بھی مظلوم ہے. عوام نے کیا توقعات ہیں حکومت وقت سے؟ کم از کم اور کچھ نہیں تو سال بھر سے جو کرفیو ہے اس میں نرمی ختم ہو جانا چاہیے. نرمی کا لفظ تو کہنا بھی غلط ہے بالکل. تو وہ ختم ہو جانا چاہیے تھا. دیکھیں ایک طرح سے 5 اگست سے جب انہوں نے کرفیو کا اسٹارٹ کیا ہے تو میرا خیال ہے اور بالکل یقینی طور پہ ٹھیک ہے کہ جو یوتھ ہے ان کے اندر ایک اور زیادہ اسٹیمنا بڑھا ہے. ان کے اندر ایک جذبہ بڑھا ہے اور ان کے اندر ایک یہ چیز بڑی ہے کہ ہم نے اب آزادی لے کر رہنی ہے. کیونکہ وہ ان چیز دیکھیں اتنی بہادر قوم ہے یہ کہ وہ اس چیز سے ڈر رہی نہیں ہے, گھبرا نہیں رہے کہ ہمارے پاس راشن کی کمی ہو جاتی ہے یا ہمارے اپنوں سے ملنے نہیں دیا جا رہا. کئی لوگ بیمار ہوتے ہیں, وہ ہاسپٹل نہیں پہنچ پاتے. بالکل ظاہری بات ہے وہاں میڈیا نہیں ہے اور ان کے اپنے لوگوں نے بھی جو اپوزیشن کے لوگ تھے شور مچایا کہ جی آپ غلط کر رہے ہو, سب کچھ کیا. اس کے بعد جب دیکھا تو وہ پھر ایک پلیٹ فارم پہ ہو گئے کہ نہیں جی وہ ٹھیک ہے, سب ٹھیک ہے کا جو ہے نا باتیں کرنے لگ گئے. اب مسئلہ یہ کہ ہماری جو عالمی ادارے ہیں وہ کیوں خاموش ہیں؟ اس کا دیکھیں اس کے لیے ہمیں یعنی اسپیشلی یہ پاکستان گورنمنٹ ہے ان کو اویئر کرنا پڑے گا, اویئرنیس دینی پڑے گی, انہیں بتانا پڑے گا کہ ہر فورم پہ جا کے یہ ان کو ریئلائز کروانا پڑے گا کہ یہ انسان ہے اور یہ کس قسم کی زندگی گزار رہے ہیں جہاں کسی قسم کی سہولت نہیں ہے. وہ نماز نہیں پڑھ سکتے, وہ عید کی نماز نہیں پڑھ سکتے, جمعے کی نماز نہیں پڑھ سکتے, قربانی نہیں کر سکتے. اگر کی جاتی ہے تو اس پہ تشدد کہاں کہاں ایسا ہے کہ مجھے بتائیں نا. سب سے بڑی بات اتنے آزاد ملک میں جو اتنا کہتا ہے اپنے آپ کو آزاد, اس کے اندر بچوں کو مار دینا, بزرگوں کو مار دینا, عورتوں کا ادب احترام ختم ہو جانا. تو اللہ کرے گا ان کی آنکھوں سے یہ انڈیا ذلت کی زندگی گزارے گا اور ذلت آمیز اسے شکست بھی ہوگی. اور دیکھ لیں اسی کا خمیازہ ہے کہ ان کے اپنے کسان ان کے ساتھ کیا کر رہے ہیں. یہ دیکھیں مودی کا صرف ٹائم پیریڈ اور اپنے اس نے صرف یہ نہیں کیا کہ قصائیوں والی حرکت اس نے صرف مسلمانوں کے ساتھ نہیں کی. اگر آپ دیکھیں تو انہوں نے ہندوؤں کے ساتھ بھی ایسا ہی کیا. کچھ جو ہندو تھے, آپ سکھوں کے ساتھ کیا کیا انہوں نے, سکھوں کے ساتھ بھی اس سے کم نہیں کیا. اور اب آپ دیکھ لیں کہ اپنے کسانوں کے ساتھ کیا کر رہا ہے. تو اس نے ہر طرح کے ظلم کے جو ہے نا جال بچھائے ہوئے, اور اللہ کرے گا اسی جال میں یہ قصائی خود پھنسے گا اور اللہ پاک اس کو ذلیل و خوار کرے گا انشاءاللہ. آمین. کشمیر اسپیشل ڈے میں جو ہے بریک جو ٹائم کیوں ہے بریک تے ہلو تا بریک کھا پوئے وری کرے کشمیر ڈے اسپیشل ٹرانسمیشن میں بھلی کار کیوں تھا تاں کہ ہتے ایک وری شعر میں پڑھندس. سنا ہے بہت سستا ہے خون وہاں کا, سنا ہے بہت سستا ہے خون وہاں کا, ایک بستی ہے جسے لوگ کشمیر کہتے ہیں. مستر صاحبہ سے سگرت اور ان کا سوال کرنا سی تو مودی کے جتر وڑے تو ظلم تک کرے تو انڈیا دے پر پریشان بھی آئے کشمیرن کھاں چھو ادھی وہ پریشان نہیں, وہ خوفزدہ ہے. اور بزدل انسان ہی خوفزدہ ہوتا ہے, وہ بزدل ہے. اور کشمیری جو بہادر میرے بھائی اور بہنیں میں اس لیے کہوں گی کہ اپنے بھائیوں کے ساتھ وہ اسٹرگل کر رہی ہیں اور اپنے جوان لاشیں بھی اٹھا رہی ہیں. تو اس پہ اگر ماتم کر رہی ہیں تو وہ دوسرے دن پھر نکل کے کہتی ہیں کشمیر بنے گا, پاکستان کے نعرے لگا رہی ہیں, اور کشمیر آزاد ہوگا, مودی مرد آباد کے نعرے لگا رہی ہیں. دیکھیں وہ کہتے ہیں نہتے کشمیریوں پہ تو گولیاں چلاتے ہیں اور پھر کہہ دیتا ہے یہ دہشت گرد ہیں. ٹھیک ہے, کیا دہشت گردوں کے اوپر 8-9 لاکھ کی جو ہے نا 1 لاکھ کی یا 2 لاکھ کی یا 4 لاکھ کی آبادی پہ کیا 8 لاکھ 9 لاکھ جو ہے نا آپ فوجی لگا دیں گے؟
ان کے ہاتھوں میں ہتھیار ہیں اور ان کے ہاتھوں میں کیا ہے, پھر کہتے ہیں جی وہ پتھر مارتے ہیں. آپ ہتھیاروں سے گولیاں برساؤ گے, کیا وہ کشمیری تم پہ پھول برسائیں گے؟ بالکل پھول نہیں برسائیں گے. ان کے پاس وہ نہتے ہیں, ان کے پاس جب پتھر پڑے ہوئے ہوں گے تو وہ پتھر ہی ماریں گے. اور میں تو کہتی ہوں اللہ ان کو ایسی ہمت دے کہ جب یہ لوگ آئیں تو ایسا ان پہ پہاڑ گرے, بالکل ان انشاءاللہ. پہ پہاڑ گرے تاکہ وہ صفحہ ہستی سے مٹ جائے. یہ چیزیں اگر کریں گے تو وہ بزدل انسان ہے, اور بزدل انسان کے سامنے جو ہے نا بزدلی والی حرکتیں ہوتی ہیں. اور جو اس کو کسائی کہا گیا تو اس کو گجرات کا کسائی اس لیے نہیں کہا گیا کیونکہ گجرات میں بھی اس نے اسی قسم کا عمل دہرایا, تو وہ ابھی بھی یہ دہرا رہا ہے. لیکن اس کو یہ نہیں پتا کہ مسلمان جو ہوتے ہیں وہ بڑے عزت والے, بڑے پختہ ایمان ہوتا ہے ان کا, اور وہ اپنے ایمان سے لڑتے ہیں. اور جب وہ کسی چیز کی ٹھان لیتے ہیں تو وہ ضرور کر کے لیتے ہیں. ان کے لیے یہ ظلم, یہ تشدد کوئی معنی نہیں رکھتا ہے نا. جتنا بھی کرے گا اس طرح سے. دیکھیں میں ایک چھوٹی سی ایک بات کہوں, میں نے کل ایک پروگرام میں تھی تو بچے ریہرسل کر رہے تھے. وہ بات مجھے اتنی اچھی لگی کہ جس طرح بھائی کہہ رہے ہیں کہ عوام کیا, وہ بہت زیادہ بھی نا 11 to 12 ایئرس کے اسٹوڈنٹس ہوں گے. صحیح. وہ کیا کہہ رہے ہیں, تو مجھے بڑا وہ ایک بچہ شعر پڑھ رہا ہے کہ بچوں کا شعر تھا, اسی انداز سے اس نے کہا, تو کہتا ہے مودی کو للکار کے, وہ بچہ کیا کہتا ہے, اے مودی سن لے, دودھ مانگے گا تو کھیر دیں گے, کشمیر مانگے گا تو مجھ جیسا بچہ تجھے چیر دے گا. واہ واہ واہ. مطلب شعر کو بھی انہوں نے ٹیکنیکل وے سے چینج کر دیا. یہ نہیں کہا اس نے کہ دودھ مانگو گے تو کھیر دیں گے, کشمیر مانگو گے تو چیر دیں گے. وہ اپنے جذبات بیچ میں شامل کر کے وہ اس طرح سے ان کو للکار رہا ہے. وہ کیا ایک اسٹوڈنٹ ہے, تو جذبہ جو ہے نا, جذبہ ایمانی سے اس قسم کے جو لوگ ہیں وہ نہیں لڑ سکتے. انشاءاللہ تعالی اللہ پاک نے آپ کو, ہمیں, ہم سب کو زندگی دے, اور ہم اس کو دیکھتے ہیں نقشے پر, اور نقشے پر اگر یہ نااہل نہیں لا سکے تو شہید ذوالفقار علی بھٹو کا نواسہ اور شہید محترمہ بے نظیر بھٹو کا بیٹا ضرور اس میں رنگ لائے گا, اللہ نے چاہا تو. انشاءاللہ انشاءاللہ. اچھا, جیسے مسرت صاحبہ ابھی تھوڑی دیر پہلے بھی کہہ رہی تھی, ابھی بھی انہوں نے کہا کہ امید ہے, یا انہوں نے کہا کہ خواہش بھی رکھتے ہیں کہ جب وہاں پر یہ لوگ آتے ہیں تو کوئی اللہ کا ایسا عذاب نازل ہو جائے ان پر. تو آپ ان کی بات سے کتنے متفق ہیں کہ کوئی اللہ کا عذاب ان پہ گرے گا, یا ہم جو ہماری ریاستیں ہیں یہ مل جل کے مطلب ان کے لیے کچھ کریں گی؟ کیا امید رکھتے ہیں آپ؟ تو میں ذاتی تو سمجھتا ہوں کہ سپر طاقت تو رب کی ہے. بالکل, رب کی مدد تو ہمیں چاہیے ہی, اس کے ساتھ ساتھ عوام کی بھی مدد چاہیے اور ریاست پاکستان کی بھی مدد چاہیے. کشمیری کسی صورت آزادی کے بغیر کوئی کمپرومائز نہیں کریں گے, کسی بھی صورت. اگر آپ اس کو یہ کہیں کہ 1000-2000 سال بھی جنگ لڑنی پڑی نا, اتنی کسی کی زندگی تو نہیں ہوتی, لیکن کہنے کا مطلب یہ ہے کہ نسل در نسل آنے والی اس آزادی کی جنگ لڑیں گے ہم, اور ہم آزادی لے کر رہیں گے, اور کشمیر انشاءاللہ آزاد ہوگا, اور یہ فیصلہ انشاءاللہ بہت جلد ہوگا. بالکل انشاءاللہ انشاءاللہ. اچھا, ویسے بھی کہتے ہیں کہ جو شیطان لوگ ہوتے ہیں نا, شیطان جن کے دماغ میں بستا ہے, ان کی عمر تھوڑی لمبی ہوتی ہے. جیسے آپ نے تھوڑی دیر پہلے کہا کہ اللہ ان کو ڈھیل دیتا ہے کہ آپ چلو, کہ دیکھوں کتنا چل سکتے ہیں آپ. اتنے ایکڑو بیو جو کوئی شعر ہے وہ بھی इलाही सुठो आहे, उहो मां पढ़ंदसि. ऐं अॼु ॾींहुं ई अहिड़ो आहे, कश्मीर डे स्पेशल ट्रांसमिशन आहे, त ज़ाहिर ॻाल्हि आहे कश्मीरियुनि खे इहो असां हिकु हुजण जो पैगाम ॾींदा आहियूं न. असां कश्मीर डे छो मल्हाईंदा आहियूं? जेका असांजी न्यू जनरेशन आहे असां उन्हनि खे ॿुधाईंदा आहियूं त भई कश्मीर ते ज़ुल्म छो पियो थिए, ही मुल्क अञा ताईं आज़ाद छो न आहे थी सघियो, इन जे पुठियां जेको आहे छा रीज़न आहे. छो जो क्योंकि देखिए बच्चे जो है ना वो सिर्फ मंजर देख रहे हैं. बिल्कुल. ये डे मनाने का मकसद आप इत्तेफाक करेंगी कि ये है कि हम उनको पस मंजर बताएं कि पस मंजर पीछे क्या है. जी बिल्कुल बिल्कुल, इसमें कोई शक नहीं है कि हमारे बच्चे, हमारा जो फ्यूचर है, उन्हें पता चल सके कि हमारे जो नस्ल जो है अभी, हमारी जो कश्मीरी बहन भाई हैं, उनके साथ जुल्म कितना हो रहा है, और हम अपने दुश्मन को दुश्मन समझें. बिल्कुल. क्योंकि इंडिया हमारा दुश्मन है, और दुश्मन ये समझता है कि शायद पाकिस्तान में इतना दम खम नहीं है, तो वो फिर जंगों को देख लें, और जब भी देख लें हम बहुत कम सही, लेकिन हम जज्बे से जब लड़ते हैं
تو پاکستان کی آواز سے اور پاکستانی عوام سے اور پاکستانی فوج سے، ان کے فوجیوں کی اور ان کے جو ہے حکمران ہیں ان کی ٹانگیں کانپتی ہیں. ایسا بالکل ہے. اور اللہ نے چاہا تو میری فوج پر مجھے بھروسہ ہے، مجھے اپنے 22 کروڑ عوام پہ بھروسہ ہے. اگر ہمیں ایسا موقع آیا تو ہم اپنے کشمیریوں کے لیے کٹ مرنے کے لیے بھی تیار ہیں. بالکل. اچھا، آپ کیا سمجھتے ہیں کہ مودی کے ساتھ ان کی اپنی عوام اس میں شامل ہیں؟ کس پر؟ مطلب انڈیا پورا جو عوام عام رہتی ہے، کہ اس پہ وہ راضی ہیں کہ واقعی جو کشمیر میں ہو رہا ہے وہ ہمارا لیڈر جو ہے وہ صحیح کر رہا ہے؟ دیکھیں، کچھ 50% آپ کہہ سکتی ہیں جو ان کی جماعت کے لوگ ہیں وہ ان کی ہاں میں ہاں ڈالیں گے، کیونکہ یہ ایک بدقسمتی ہے کہ لیڈرشپ کی ہاں میں ہاں ڈالنی پڑتی ہے. اس کی گوبر کو، گائے کی گوبر کو بھی سرسوں کا ساگ ثابت کرنا پڑتا ہے. صحیح. جیسے دوسری جماعت تھی ایک، ان کا بڑا آزاد کا وہ تھا کہ کشمیریوں کو آزادی کے ساتھ رہنے دیا جائے اور کشمیری آزاد رہیں، اور یہی سب کا مطلب 50-50 ہے. 50-50 ہے. پورا انڈیا بھی ان کے ساتھ نہیں ہے. پورا انڈیا قطعاً ان کے ساتھ نہیں ہے. جیسے ابھی وہاں ان کے اپنے بڑے بے شمار اندرونی مسائل ہیں. خالصتان کی تحریک ہے، کسانوں کی تحریک ہے، دوسری تیسری ان کے اپنے بھی وہ بڑے مسائل ہیں. لیکن وہ باضد ہے کہ کمزور اور بزدل انسان باضد ہے کہ نہیں، کشمیر میرا اٹوٹ انگ ہے. تو کشمیر، قائد اعظم محمد علی جناح نے کہا تھا کشمیر پاکستان کی شاہراہ ہے، اور شہید ذوالفقار علی بھٹو نے کہا تھا کہ میں کشمیر پر 1000 برس بھی جنگ لڑنے کے لیے تیار ہوں. تو کشمیریوں کا اپنا فیصلہ، جب میں نے پہلے بھی عرض کی کہ پاکستان بننے سے پہلے ان کا فیصلہ تھا، لیکن یہ تب ممکن ہے جب آپ کی خودارادیت رائے شماری ہو، اور جو فیصلہ کشمیری کرے اسے ہندوستان بھی مانے اور وہ کرے. لیکن کشمیری کسی صورت اس معاہدے کو، ایسے ہزاروں معاہدوں کو جوتے کی نوک پر رکھے گی، اور وہ آزادی کی جنگ لڑیں گے، اور آزادی انشاءاللہ کشمیری کو نصیب کرے گی. بالکل. ऐं कश्मीरनि जो जज़्बो त तव्हां पाण जॾहिं असां टीवी स्क्रीन ते न्यूज़ ॾिसंदा आहियूं या को अहिड़ो को प्रोग्राम हलंदो आहे जेको कश्मीर डे जे हवाले सां हूंदो आहे, त जेके फुटेजिस ॾेखारींदा आहिनि, तव्हां हुननि जो हौसलो त पाण ॾिठो आहे, ऐं उन्हनि जा नारा तव्हां पाण ॿुधंदा आहियो. उन्हनि जा नंढा हुजनि, वॾा हुजनि, ॿार हुजनि, पोड़ा हुजनि, पका हुजनि, चाहे गर्मी हुजे चाहे सर्दी हुजे, हू उन्हनि खे परवाह न हूंदी आहे. जीअं मुसरत साहिब चयो त उन्हनि खे इहा परवाह न आहे त असांखे किथां गोली लॻंदी, असांखे किथां को तशदुद थींदो, असांखे कंहिं ॿार खे मारियो वेंदो या असांखे मारियो वेंदो. उन्हनि खे इन शइ जी का बि परवाह न आहे. ऐं उन्हनि जो सिर्फ़ु हिकिड़ो ई नारो आहे, जीअं नोमान आबिद साहिब बि चयो त पाकिस्तान आज़ादु थियण खां 20 ॾींहं पहिरीं उन्हनि इहो नारो हणी करे चयो त असां पाकिस्तान जो हिसो आहियूं ऐं असांखे पाकिस्तान ई खपे, कश्मीर बनेगा पाकिस्तान. इहो तॾहिं खां ई वठी चयो वियो त जॾहिं 1947 में पाकिस्तान आज़ादु थियो ऐं इंडिया खे आज़ादी मिली, पाकिस्तान खे आज़ादी मिली, त इंडिया चयो त कश्मीर जेको आहे उहो सॼो सारो असांजे हिसे में अचे. त कश्मीरी पाण ई उन तरफ़ नथा वञणु चाहिनि. त इहा त उन्हनि जी मतिलबु हिकिड़ी ग़लति फहमी आहे त जेकॾहिं उन्हनि खे छा चवंदा आहिनि हथियार फिटा करणा हुजनि हा त शायदि एतिरा शहीद न थियनि हा, शायदि एतिरो ज़ुल्म बर्दाश्त न कनि हा, शायदि हाणे जेका साल खां वठी हुते कर्फ्यू वारी सूरत हाल आहे उहा न हुजे हा. हिते हिकिड़ो शेर पढ़ंदासीं. जाने क्यों दबाई जा रही है कश्मीर की आवाज़, जाने क्यों दबाई जा रही है कश्मीर की आवाज़, मैं पूछता हूँ कहाँ उठाई जा रही है कश्मीर की आवाज़. तारिक अयूबी और कासिम को याद करो, हमसे क्यों भुलाई जा रही है कश्मीर की आवाज़. आगे बढ़ो साथ दो सरफरोशों का, जाओ वहाँ जहाँ लगाई जा रही है कश्मीर की आवाज़. हम क्यों नहीं सुन पा रहे आमिर, ये जो आ रही है कश्मीर की आवाज़. ॾिसो, हिकु शेर मां बि मतिलबु हिकिड़ो दिलि मां आवाज़ निकिरंदो आहे. मतिलबु शेर जॾहिं केरु पढ़ंदो आहे मुसरत साहिबा, त बि हिकिड़ी असांजी फीलिंग्स निकिरंदियूं आहिनि दिलि मां. उन्हनि जी जेका तशरीह आहे, उन्हनि जी जेका डिटेल आहिनि, उहा हिकिड़े लफ़्ज़नि में समोए थी. ऐं ईअं लॻंदो आहे की उहा शेर जो जज़्बो अव्हां जे विच में रहिजी वियो आहे न. त बसि आहे, दुआ गो बि आहियूं. पर मां सम्झां थी की एतिरी जुरत कोन हुई मोदी जी न, जेकी हाणे गवर्नमेंट आई आहे, हिन जे ख़बर कान आहे, इहो जेको कमज़ोर गवर्नमेंट आहे, गैर पार्लिमानी गवर्नमेंट आहे, हुन जे करे उहा सम्झनि था की इहा जेका गवर्नमेंट आहे उहा कमज़ोर आहे या उन जे ख़िलाफ़ु कुझु नथी करे सघे. हिन जे लाइ उहे शेर जी थी विया आहिनि. बाक़ी जेका आहे न उहा ॿिली वांगुरु आहिनि, बुज़दिल आहिनि,
ऐं जेका बुज़दिल माण्हू हूंदा आहिनि उन जो मक़सदु ई आहे हमेशह जेको बुज़दिल आदमी जेको आहे न उहो हमेशह ग़रीब खे दबाए थो या कमज़ोर माण्हुनि खे जेको दबाए थो। उहा सम्झनि था कि कश्मीरी कमज़ोर आहिनि या उन्हनि जी अधी भुल आहे। कमज़ोर बि कान्हे, कमज़ोर न आहिनि, बहादुर आहिनि। ऐं ईअं उहा वक़्तु परे कान आहे जेका कश्मीरी आज़ाद बि थींदा ऐं कश्मीरी उनखे ॿुधाईंदो कि पाकिस्तान सां बि गॾु आहियूं ऐं पाकिस्तान जी आवाम ऐं पाकिस्तान जी गवर्नमेंट बि उन सां गॾु आहे इंशाअल्लाह। ऐं अगरि इहा सिलेक्टेड गवर्नमेंट कुझु तेज़ी ॾेखारे त इहा जेको कर्फ्यू आहे उहा नरम बि थिए थो ऐं उहा ख़तम बि थी थो। अच्छा, तव्हां जीअं चयो त जेका सिलेक्टेड गवर्नमेंट आहे उहा कुझु तेज़ी ॾेखारे त थोरो कर्फ्यू में नरमी अची सघे थी या वरी ख़तम थी सघे। त जेकॾहिं गवर्नमेंट नथी करे त अपोज़िशन जेके हूंदा आहिनि त उहे बि त गवर्नमेंट खे यादि ॾियारींदा आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु मां तव्हांजी ॻाल्हि खां जेको आहे न एडमिट थी कयां तव्हांजी ॻाल्हि खे, पर तव्हां ॾिसो इहा लास्ट वेडनेसडे जी ॻाल्हि आहे। मां तव्हांखे पहिरीं ॿुधायो कि बिलावल भुट्टो ज़रदारी साहब पाण चयो कि इंडिया खां हिकु इंच जेको आहे न उहा हासिलु कंदासीं कश्मीरी जे लाइ। ऐं कश्मीरियुनि जी जेको जदोजहद आहे हुनखे मां पाण बि फॉलो कंदसि ऐं जेको पाकिस्तानी आवाम आहे उनखे पाण बि ॾिसंदी। जेको ज़ुल्म पिया थियनि, ज़ुल्म जा पहाड़ जेका मोदी पियो ढाए उहा हाणे ख़तमु थियण वारा आहिनि ऐं जेका इहा सियाकारी आहे हुनजी इंशाअल्लाह ख़तमु थी वेंदी त इहा आवाज़ तो उठाए थी ना। बिल्कुल। अच्छा, आप क्या समझते हैं कि अगर मोहतरमा बेनज़ीर भुट्टो रहती, आप क्या समझते हैं कि कश्मीर पे अभी जो इतना जुल्म हो रहा है वो कम होता या नहीं होता या आज़ाद होती? क्या समझते हैं अगर वो होती? ठीक है, मोहतरमा हो गई या जुल्फ़िकार अली भुट्टो हो गई, वो अगर वो मौजूद होती तो ख़ास करके शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो ज़िंदा होते तो मैं समझता हूँ कश्मीर कब का आज़ाद होता। अच्छा, वो आलमी दुनिया के ज़मीर को जोड़ते। हकीकत आप बिलावल साहब का मैं कुछ नहीं कहूँगा अभी, इसलिए कि वो अभी आए नहीं। बिल्कुल। उनके स्टेटमेंट बड़ा जरा और मौक़िफ़ है कि कश्मीर कश्मीरियों का है और कश्मीर को आके खुद रादियत है। उन्होंने एक नारा भी लगाया था, हमारा रायशुमारी रायशुमारी। जुल्फ़िकार अली भुट्टो जैसी लीडरशिप होनी चाहिए। बिल्कुल। और मसला कश्मीर हल होगा। मौजूदा सिनेरियो में मुझे नहीं लगता कि पाकिस्तान के पास कोई ऐसा लीडर है जो उम्मत मुसलमान को जोड़ सके या आलमी दुनिया को जोड़ सके। अगर उम्मत मुसलमान भी एक पेज पर आ जाए तो मैं समझता हूँ कि हिंदुस्तान मजबूर हो जाएगा कि वो आके खुदरादियत की तरफ जाएगा और कश्मीरियों का जो बुनियादी मसला है रायशुमारी का उसको दिया जाएगा। लेकिन ये तभी मुमकिन है जब पाकिस्तान दो टोक अल्फाज में आलमी दुनिया उम्मत मुसलमान को इस पर कायल करेगा और वो एक पेज पर आएंगे। ये सिर्फ़ कश्मीरियों की आज़ादी का मसला है, उसमें और बेशुमार मसाइब रहते हैं। ज़्यादा मुस्लिम है लेकिन वो आज़ादी है, सही आज़ादी चाहते हैं वो। देखिए, अगर पूरी दुनिया के मुसलमान इकट्ठे हो जाएं और इस पर एक आवाज़ होकर बात करें तो मैं नहीं समझती हूँ कि इस मसले को हल नहीं होना चाहिए। और एक आवाज़ होकर ये कहें कि आप इस पे कर्फ्यू ख़त्म करें, वरना जिस तरह से तुर्की में कहा गया था कि ये ना हो, तुर्की के सदर ने कहा था कि हम आपके लोगों को यहाँ से निकालना शुरू कर दें, तो फिर आपको पता चलेगा। या हमारे देखिए, जिस मुसलमान मुल्क में देख लें कि इनके लोग बसते हैं, इनके लोग वहाँ मुलाजमत कर रहे हैं, वहाँ उनका पैसा भी इन्वेस्टमेंट है, और वहाँ पे अगर उनको कह दिया जाता है कि आप अपने मुल्क को चले जाइए या आपका इन्वेस्टमेंट हमें नहीं चाहिए, अरे जुबानी कलामी कह दें तो उन पे बड़ा प्रेशर बिल्डअप होगा। और जब प्रेशर बिल्डअप होगा तो मैं नहीं समझती हूँ कि ये इतना ताकतवर है या ये इतना समझदार इंसान है या ये इतना बहादुर है कि वो इस फैसले को बदल नहीं सकेगा। बदलेगा, बल्कि चंद लम्हों में बदला जा सकता है। लेकिन यहाँ हमारी गवर्नमेंट को जो है ना चाहिए कि हमारे जितने मुसलमान मुल्क हैं, जिस तरह से भुट्टो साहब ने इस्लामी सरबराही कॉन्फ्रेंस बुलाई थी, इस तरह बुलाकर उनको ब्रीफ करें, उन्हें बताएं कि ये कश्मीरियों के साथ अब यकजहती करें, और अगर नहीं करेंगे खुदा ना खास्ता आज कश्मीरी भाई हमारे पिस रहे,
کل کو ہمارا کوئی اور اسلامی ملک پر اگر کوئی اٹیک ہو جاتا ہے تو پھر آپ کیا کرو گے؟ بالکل. اچھا جیسے آپ نے کہا کہ جیسے آپ نے بھٹو صاحب کا مثال دیا کہ وہ اس طرح اپنی پالیسی کو لے کر چلتے تھے اور اس گورنمنٹ کو بھی ایسا کرنا چاہیے کیونکہ ہر کسی کی اپنی اپنی پالیسی ہوتی ہے, وہ اپنے حساب کتاب سے چلتے ہیں. لیکن دیکھیں اچھی پالیسیز جو ہوتی ہیں نا وہ ملک کے لیے بھی اچھی ہوتی ہیں, وہ عوام کے لیے بھی اچھی ہوتی ہیں, اور جس کی فلاح یا جس کے لیے کام کر رہے ہوتے ہیں اس کے لیے اچھی ہوتی ہے. اس کو کنٹینیو ہونا چاہیے, یہ نہیں کہ اس کو بلاک کر دیا جائے. اس سے اگر آپ بلاک کر دیں گے تو پھر آپ کا جو میسج ہے اور پھر جو آپ ایمبیسڈر بنتے ہیں یا زبانی کلامی, دیکھیں کبھی بھی کشمیریوں کے پیٹ جو ہے نا, جیسے خان صاحب نے اسپیچ کی اور واہ واہ کی, ٹھیک ہے جی اسپیچ بہت اچھی تھی, لیکن اسپیچ سے کیا کرفیو میں نرمی آ گئی, بلکہ ایک اسٹیپ وہ آگے بڑھ گئے. دیکھیں بات یہ ہوتی ہے کہ آپ ہمیں اسپیچز نہیں سننی, ہمیں امپلیمنٹ کرنا ہے. ٹھیک ہے, ہم یہ نہیں کہہ رہے کہ آپ جا کے جنگ شروع کر دیں, صحیح, کم از کم ڈائلاگز ہوتے ہیں, آپ ان پہ پریشر بلڈ اپ کرو تمام مسلمانوں کو ملا کر, اور کچھ نہیں ہے. تو آپ جتنے بھی آپ کے ہم خیال ملک ہیں آپ ان کو بتائیں کہ بھائی آپ وزٹ کریں وہاں پہ. دیکھیں وہاں پہ ایک صحافی جاتی ہے اور وہ صحافی بہت کلیئرلی لکھتی ہے کہ وہاں پہ جو کچھ ہو رہا ہے وہ بہت ظلم ہو رہا ہے, اور ان کی اپنی صحافی نے جب لکھا کہ یہاں ظلم ہو رہا ہے تو انہوں نے اپنی صحافی کو بھی پریشرائز کیا, ان کو بھی بہت, ان کے اپنے اگر سکھ کہتے ہیں کہ مسلمانوں کے ساتھ کشمیریوں کے ساتھ غلط ہو رہا ہے تو پھر آپ دیکھیں کہ ان کو بھی وہ اسی طرح سے پریشرائز کرتے ہیں, ان کے ساتھ بھی وہ ایسا ہی ظلم کرتے ہیں. تو انشاءاللہ صرف ایک نہیں کئی ٹکڑے ہوں گے, کشمیر الگ ہوگا انشاءاللہ, اللہ کرے گا خالستان بھی ان سے الگ ہوگا جو سکھوں کے ساتھ کیا ہے. تو انہوں نے تو بہت سارے اپنے طبقے کے اپنے شہریوں کے ساتھ ظلم کیا. تو ہے ہی نہیں نا یہاں پر, وہ مسلمان یا سکھ یا ہندو کو نہیں دیکھ رہے, ان کے اندر انسانیت ہی نہیں ہے. اگر انسانیت ہوتی تو ہم کہتے ہیں کہ جی چلیں صرف وہ مسلمانوں کے ہی دشمن ہیں, سکھوں کے بھی دشمن ہیں. جو ان کی ہندو برادری کے ایسے لوگ ہیں جو کہتے ہیں کہ جی غریب ہیں یا اچھوت جن کو سمجھتے ہیں یہ لوگ, ان کے ساتھ بھی یہ ظلم کرتے ہیں, کس کس کے ساتھ نہیں کر رہا. تو اگر اس طرح کرتا رہے گا تو انشاءاللہ صفحہ ہستی سے خود مٹے گا, اور جب خود مٹے گا تو پھر اس کی پارٹی بھی مٹے گی. جب پارٹی مٹے گی تو انشاءاللہ وہ دن دور نہیں ہے کہ اپنا انڈیا کے اندر افراتفری کا ماحول ہوگا. جب افراتفری ہوگی ان کے درمیان تو پھر میرے کشمیری بھائیوں کو مدد ملے گی. اچھا آپ کیا سمجھتے ہیں کہ اگر ہماری یہ گورنمنٹ دوسرے مسلم کنٹریز کو کال کرتی ہے اکٹھا بیٹھنے کے لیے اور اس پر تھوڑا سوچا جائے یا بات چیت کی جانے کے لیے, تو آپ کیا سمجھتے ہیں کہ وہ سب اکٹھا ہوں گے؟ بالکل, اگر پاکستان کے پاس ایسی لیڈرشپ ہے تو بالکل اکٹھا ہونا چاہیے, اور ایک نہ ایک دن ہونا پڑے گا, اس کے علاوہ کوئی اور چارہ نہیں ہے. اس خطے کے اندر 2 ایٹمی قوتوں کے درمیان جنگ تباہی کا منظر پیش کرے گی. بالکل, اور آخر اس کا حل اگر سفارتی تعلقات سے نہیں بہتر ہوا تو پھر کیا حل ہے؟ اچھا ایک طرف ہم نے یہ ابھی بات کی کہ وہ ان میں انسانیت نہیں ہے اور وہ کسی کو دیکھ نہیں رہے کہ کس مذہب سے یا فرقے سے تعلق رکھ رہے, وہ صرف ان کا کام ہی ہے مانا تشدد کرنا. لیکن یہاں پر یہ بات بھی سب کا سوال ہے, اس سب کو ملا کے میں سوال کر رہی ہوں سب کے اس سے, کہ مسلمان جو ملک ہے ہمارے, چاہے ان کے وزیر اعظم ہو, صدر ہو, گورنمنٹ میں جتنے بھی لوگ ہیں وہ بھی انسان ہیں. اور جب ہمارے اوپر خود کے اوپر کوئی مصیبت آتی ہے یا ہمارا کوئی اپنا بھائی بہن پہ کسی پہ کوئی تشدد کرتا ہے تو ہم کیسے اٹھ کے کھڑے ہوتے ہیں اور کہتے ہیں بھائی میں تو جو ہوں اس سیٹ پہ بیٹھا ہوں میرے بھائی کے ساتھ یا میری بہن کے ساتھ, تو میں ان کی انسانیت کی بات کر رہی ہوں, تو ہم اپنی کے لیے بھی تو کر سکتے ہیں نا کہ ہماری انسانیت کہاں ہے. بالکل کرنی چاہیے, لیکن میں پھر یہاں یہ کہوں گا کہ ہندوستان نے جو عالمی دنیا امت مسلمہ کے سامنے عرب میں کچھ اور منظر پیش کیا ہوا ہے, جس میں کیونکہ کشمیری اگر مذاکرات کے اندر شامل ہوں, کشمیری اگر سفارتکاری خود کریں تو وہ زیادہ بہتر طریقے سے بتا سکتے ہیں کہ کشمیر کے اندر کیا مسائل ہیں. صحیح, وہاں انسانیت کا قتل عام ہو رہا ہے, لیکن مودی جی کچھ اور فرما رہے ہیں جس کی وجہ سے امت مسلمہ ہو گئی, دوسری دنیا ہو گئی. یو این او نے دیکھیں 1 سال کے بعد اس کی مذمت کرنی ہوتی ہے, اب صرف لفظ مذمت تک نہیں ہے, مذمت سے آگے بھی ہونا پڑے گا. کہ یو این او کی ذمہ داری تھی کہ اس نے رائے شماری کرانی تھی, لیکن وہ ابھی تک نہیں ہو سکا.
آج کے دور میں الیکٹرانک میڈیا اس سے بڑی توقعات ہیں کہ یہ اس سے بہتری لائے. بالکل صحیح کہا آپ نے. इलाही सुठी ॻाल्हि कई नोमान आबिद साहब. त वाक़ई में असां जॾहिं बि कोई स्पेशल डे हूंदो आहे त असां ॾाढो मल्हाईंदा आहियूं ऐं असां इहो तासुर ॾींदा आहियूं त असां सभु गॾु आहियूं, असां सभु हिकु आहियूं. पर वरी जेका आम रूटीन हूंदी आहे उन में असां उन्हनि खे विसारे छॾींदा आहियूं. पर बहरहाल कश्मीर डे स्पेशल ट्रांसमिशन में ब्रेक जो टाइम थियो आहे. ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ वरी गॾु आहियूं. वेलकम बैक. कश्मीर डे ट्रांसमिशन में तव्हांखे भलीकार कयूं था. ऐं जेको स्पेशल डे आहे अॼु 5 फरवरी, तव्हांखे ख़बर आहे त असां तासुर ॾींदा आहियूं त असां कश्मीर सां हिकु आहियूं. जेके मुस्लमान मुल्क आहिनि उहे कश्मीर डे ज़रूरु मल्हाईंदा आहिनि. ऐं हिते हिकिड़ो शेर बि पढ़ंदासीं. जहाँ पौधों से निकलते हैं खून के आंसू, जहाँ पौधों से निकलते हैं खून के आंसू, वहाँ इंसान रहते हैं उसे कश्मीर कहते हैं. शेर बिल्कुल सही है. देखें, एक शायर है वो अपना जज्बा किस तरह दिखा रहा है कि वो ना सिर्फ इंसान के आंसुओं को तशबीह दे रहा है बल्कि वो ये कह रहा है कि वहाँ के जो पौधे हैं उनसे भी वो खून निकल रहा है. तो मकसद है कि इतना तशद्दुद हो रहा है, इतना जुल्म हो रहा है कि वहाँ का पौधा भी खून के आंसू रो रहा है. तो मैं समझती हूँ कि UNO के आंसू किधर गए और UNO के डायलॉग्स किधर गए और UNO का किरदार किधर गया. सही. ये सारा किरदार जो है ना हमारी गवर्नमेंट को उनको अप्रोच करें और इसको सुधारें. और सुधारेंगे नहीं तो इस जैसे जो समझ लें कसाई टाइप के लोग होंगे, मोदी टाइप के जो लोग होंगे, वो मुसलमानों पे और सही मतलब चढ़ दौड़ेंगे और वो समझेंगे शायद हम ही सब कुछ हैं. तो तमाम आलमी कुव्वतों को, इस्लामी ममालिक को एक होना पड़ेगा, एक पेज पे आना पड़ेगा. और अगर एक पेज पे आएंगे तो इंशाल्लाह हम मसला हल भी होगा और जीत भी होगी इंशाल्लाह. अच्छा नोमान भाई, मैं आपसे पूछूंगी, अभी जो आज़ाद कश्मीर में इलेक्शन होने वाले हैं, इस हवाले से आप क्या कहेंगे? जी, अभी जो सिटिंग गवर्नमेंट है वो PMLN की है, तो आने वाले इंतखाबात आएंगे. मैं समझता हूँ इंशाल्लाह भारी अक्सरियत से पाकिस्तान पीपल्स पार्टी हुकूमत बनाएगी. अच्छा, जैसे अभी हम अपनी गवर्नमेंट के लिए कह रहे थे कि उनको ये कदम उठाना चाहिए, लेकिन अब यहाँ पर मेरा सवाल आपसे ये होगा नोमान भाई कि इस्लामी मुल्क जो हमारे हैं वो आज़ाद कश्मीर के हवाले से मतलब उनको उनके हवाले से उनका क्या किरदार है, उनको क्या कौन सा किरदार निभाना चाहिए? उनको बिल्कुल किरदार निभाना चाहिए. मैं फिर यहाँ ये कहूँगा कि डायरेक्ट वो आज़ाद कश्मीर या आज़ाद कश्मीर का कोई प्राइम मिनिस्टर बैरून किसी से बात नहीं कर सकता. अच्छा. हमारी जो बात है, हमारा वकील जो है वो है पाकिस्तान. सही. हमारी पाकिस्तान 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 से ये गुजारिश है हमारी कि एक तो कश्मीरियों को मुज़ाकरात के अंदर शामिल किया जाए, दूसरी कश्मीर कमेटी के अंदर नुमाइंदगी दी जाए. और जो एक कश्मीर कमेटी बनी हुई है सिर्फ ये इसलिए नहीं है कि वो अपनी मराद या अपनी आराम व आराइश के लिए, उसका काम है आलमी दुनिया के ज़मीर को जोड़ी, आलमी दुनिया के पास जाए, उम्मत मुसलमान के पास जाए, मुख्तलिफ कॉन्फ्रेंस करवाए और वो बताए कि कश्मीर क्या इशू है. सही. ताकि इस हिसाब से फिर जाके उम्मत मुसलमान या आलमी दुनिया जो है, यूरोपियन यूनियन, वो इस मसले पे बात कर सके. सही. अच्छा मुसरत साहिबा, नोमान भाई इहो चयो त जेको आहे पाकिस्तान आज़ाद थियण खां पहिरीं कश्मीरियुनि जो इहो मुतालबो त असां पाकिस्तान जी साइड असां पाकिस्तानी खपे, कश्मीर बनेगा पाकिस्तान, उन्हनि इहो नारो हयो. त वरी ॿिए तरफ़ हिननि चयो त मोदी जेको आहे हिकिड़ी ॻाल्हि करे पियो ऐं कश्मीरी जेका आहिनि उहो ॿी ॻाल्हि कनि पिया. त हेतिरा सारा मुल्क जेके इस्लामी मुल्क आहिनि जेके चाहिनि था त कश्मीर खे आज़ादी मिले, त छा उहे उन्हनि जो मौक़िफ़ नथा ॿुधनि? अदी मौक़िफ़ ॿुधंदा आहिनि, पर जेको आहे न उहा मसलो उहा आहे कि जेका इंडिया जी जेका आहे इकॉनमी बहितरीनु आहे, अवां सां वधि आहे. ऐं इकॉनमी जी करे चाहे दुबई हुजे या सऊदीया हुजे, हिकिड़ो बि मुल्क इस्लामी खणो, हुनमें उन्हनि जी इन्वेस्टमेंट इलाही आहे. सही. इन्वेस्टमेंट जे करे जेको आहे न उहा जेका इस्लामी मुल्क आहे उहा लालच में फासी पिया आहिनि.
इहा बि आहे ॻाल्हि हक़ीक़त ठीकु आहे न। ऐं बाक़ी मसइलो आहे की इंडोनेशिया बि ऐं तुर्की बि खयों बि आहे हिन में, ऐं जेको आहे न उहा वक़्फ़े वक़्फ़े सां जेको आहे न हमेशह हिन जी कंदा आहिनि की ग़लति पियो थियो, ज़ुल्म पियो थियो। अहिड़ा न सभु मुल्क त हिकु जहिड़ा कान आहिनि, पर आहे इतिहाद जी ज़रूरत आहे, उम्मत मुस्लिमा खे गॾु थियण जी ज़रूरत आहे। जेकॾहिं गॾु थी वेंदा त मसइलो हल थी वेंदो, सोर्स जेको आहे न पंहिंजी वधाईंदा त मसइलो हल थी वेंदो। अगरि जेको आहे न वेही रहंदा त पोइ जेको आहे न मुंहिंजा कश्मीरी भाउ ऐं भेण जेको आहे न उहा तकलीफ़ में रहंदा, ऐं अल्लाह न करे को तकलीफ़ में रहे। बिल्कुलु सही। अच्छा, जीअं असां ॻाल्हि कई त 72 साल थी विया असांजे पाकिस्तान खे आज़ादु थींदे, अञा ताईं का बि अहिड़ी गवर्नमेंट नज़र न आई। छो जो ॾिसो, जंहिं जे लाइ असां हिननि खां पुछोसीं त अगरि मोहतरमा बेनज़ीर भुट्टो हुजे हा या शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हुजे हा त शायदि जेके आहिनि ही 72 साल मां तव्हांखे इंटरप्ट करणु थी चाहियां। तव्हां चयो का बि हुकूमत अहिड़ी कान आई आहे, बिल्कुलु आई आहे। तव्हां ॾिसो, मुंहिंजो भाउ चयो की कश्मीर कमेटी में इन जा कश्मीरियुनि जा माण्हू कोन आहिनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी जॾहिं जॾहिं गवर्नमेंट आई आहे, कश्मीर कमेटी में जेका आहे कश्मीरी नुमाइंदा लाज़िम हूंदा आहिनि। मां हिन खे नथी चई सघां इन गवर्नमेंट जी मूंखे बि ख़बर कान आहे, पर हमेशह थी आहे। ऐं जेतिरो कमु भले शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा हुजे, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिबु हुजे या ज़रदारी साहिब जी गवर्नमेंट हुई, हुन में इलाही कमु थियो, ठीकु आहे न। पर इहा हाणे ॾिसो न, हुन में हुनजी ज़रूरत कोन हुई। हाणे ॾिसो साल में छा थियो हुनजे कर्फ्यू बि आहे, ज़ुल्म बि वध आहिनि, त पोइ तव्हां मतिलबु इहो चओ पिया त ही जेको कर्फ्यू लॻो आहे इहो ईंदड़ असांजी हिन गवर्नमेंट खां पोइ लॻो आहे, इन खां पहिरीं वधी वरी सूरत बहितर हुई? हिन खां पहिरीं जेको आहे न अहिड़ी सूरत हुई कश्मीर में, अहिड़ी सूरत त कान हुई, मां त कोन्हे ॾिठी। सही, ठीकु आहे न, ऐं ॾिसण में बि कोन आई, पर हिन गवर्नमेंट में ॾिसण में आई आहे। हालांकि मुंहिंजी नियत ते मुंहिंजी शक कान आहे प्राइम मिनिस्टर जी, पर हुन पाण चयो कि मां इन्वेस्टर आहियां हिननि जो, ऐं मां हिन जी जेको आहे न सारा बि कंदो, मां हिन जो वकील आहियां। उन्हनि जी वकालत खां पोइ या इन्वेस्टर थियण खां पोइ अहिड़ी हालत थी आहे, अगरि न हुजे हा त पोइ कहिड़ी हालत हुजे हा, या क्वेश्चन मार्क आहे हिन ते। त मां चाहियां थी कमीशन हुजणु खपे। अच्छा, मतलब चवण जो मक़सद आहे त जेका असांजी गवर्नमेंट आहे उहा मुक़दमो जेको आहे उहो सही न पई वञे, सुस्त रवि सां उहा स्पीड हुजणु खपे। सही। अच्छा, कश्मीरियुनि जो मसलो त इलाही सालनि खां पियो हले, ठीकु आहे। हाणे जीअं गवर्नमेंट्स आती जाती रहती हैं, बहुत सालों से चल रहा है, तो हम इस गवर्नमेंट के लिए अगर कह रहे हैं कि ये कॉल करें दूसरे ममालिक को इकट्ठे होकर बैठ कर इनका मसला हल करें, तो जो दूसरी हमारी इनसे पहले जो हुकूमतें आई उन्होंने ये स्टेप लिया था। PMLN के दौर में भी मायूसी हुई। मैं समझता हूँ 2008 से लेकर 2013 तक जो पीपल्स पार्टी की हुकूमत थी उसमें उस तरह से नहीं की जिस तरह से होनी चाहिए थी, लेकिन कुछ हद तक बेहतरी हुई। कश्मीर कमेटी एक्टिव थी। अच्छा। और इन 5 सालों में तक कश्मीर कमेटी के 42-43 इजलास हुए। अच्छा। जबकि 2013 से 2018 के अगर इजलास देखे जाएं तो वो सिर्फ 6 और 7 हुए और मौजूदा 1-2 हुए। अच्छा। तो मैं समझता हूँ कि पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़्यादा बेहतर तरीके से कश्मीर की बुनियाद ही, अगर पाकिस्तान पीपल्स पार्टी की बुनियाद रखी गई थी तो वो मसला कश्मीर पर। जब अयूब खान के इख्तलाफात हुए थे 1965 की जंग के बाद, उस वक़्त भुट्टो साहब उस वक़्त काबीना में मौजूद थे, लेकिन उस वक़्त उन्होंने इख्तलाफ करके उन्होंने बाहर आए थे और मसला कश्मीर पर 1000 साल जंग लड़ने का अज़म दिया था। और उस वक़्त पाकिस्तान पीपल्स पार्टी की मसला कश्मीर पर बुनियाद रखी गई थी। पाकिस्तानियों से गुजारिश है हमारे लिए दुआ की जाए कश्मीरियों के लिए, और जद्दोजहद भी की जाए, एहतजाज भी किया जाए, और पाकिस्तानी फ़िल्म इंडस्ट्री, ड्रामा, ये भी मौजूदा कश्मीर की सूरत हाल पर ड्रामा फ़िल्म बनाई जाए ताकि इससे भी लोगों को मोटिवेट किया जा सके कि मौजूदा सूरत हाल में कश्मीर पर ये ज़ुल्म और सितम हो रहा है। बिल्कुल, इहो बि हिकिड़ो जीअं नुमान भाई चयो त आइडियो आहे त वाकई को ड्रामो या का अहिड़ी फिल्म अचणु खपे जंहिंसां सभिनी खे ख़बर पवे त कश्मीर में छा पियो थिए छा न पियो थिए। ऐं जेको साल खां सूरत हाल हिननि ॿुधाई त वाकई में पहिरियां जेके गवर्नमेंट्स अची चुकियूं आहिनि वरी बि कुझु बहितरी हुई, ऐं हाणे जेको आहे बिल्कुलु कर्फ्यू जी सूरत हाल आहे। त कर्फ्यू जो जॾहिं असां नालो ई ॿुधंदा हुआसीं त भई लॉकडाउन में कर्फ्यू थो लॻे त सभु छिरकजी वेंदो आहे, त कर्फ्यू लॻंदो, हीअं थींदो, असां घर खां ॿाहिरि न निकिरी सघंदासीं, ईअं न थींदो।
त तव्हां ॾिसो साल खां वठी इंसानियत जी अगरि ॻाल्हि अचे थी त पोइ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असां मोदी खे चवंदा इंसानियत न आहे त पोइ सभु मुस्लमान मुल्क तव्हां मतिलबु किथे आहियो? सभु गॾिजो ऐं सभु हिकु थियो, हिकु मुठी थी करे कश्मीर खे आज़ादु कराए सघो था, करायो। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं चाहियो था कंहिंजो ख़ैर ख़्वाह माण्हू थींदो आहे त पोइ लाॻी थो थिए। सो बहरहाल प्रोग्राम अञा जारी आहे पर हिननि महिमाननि खे अलविदा कंदासीं, मैसेज वठंदासीं लास्ट में। मुस्तफ़ा साहिबा को मैसेज अदी यही है कि मेरे कश्मीरी बहन भाइयों को इसी तरह से एनर्जेटिक रहकर और इसी तरह से स्ट्रगल करनी है और इंशाल्लाह अपने कुव्वत से और अपने जज्बे से इनको शिकस्त देंगे। और पाकिस्तानी कौम बिल्कुल शुरू दिन से 1947 से लेकर टिल जो है ना उनके साथ है और उनके साथ रहेगी और तमाम उनके जज्बाती तौर पे उनकी हर तरह की मदद, चाहे अल्लाह ना करे क्योंकि देखिए जंग होती है तो जंग एटमी जंग होगी, उसका कोई फायदा नहीं। डायलॉग के साथ इस मसले को अब हल होना चाहिए। बिल्कुल। नोमान भाई आप? अगर जंग होती भी है तो मैं समझता हूँ होनी चाहिए। जंग नुकसान देगा, जंग की कभी ख्वाहिश या कभी दुआ नहीं मांगनी चाहिए, लेकिन अल्टरनेट इससे अलावा कोई ऑप्शन नहीं है। तो मैं समझता हूँ जंग सिर्फ फ़ौज ने नहीं लड़नी होती, जंग कौम ने लड़नी होती है। फ़ौज के पीछे कौम खड़ी रहती है। तो पाकिस्तान का फिर एक दफ़ा गुजारिश करूँगा कि सिर्फ स्पेशल डे के हवाले से इज़हार यकजहती, उससे अलावा भी कश्मीरियों को याद रखा जाए अपनी न्यूज़ बुलेटिन में, अपनी दीगर तकरीबात में, ताकि पता चल सके। बहुत अच्छी बात, बहुत अच्छी बात। दोनों का शुक्रिया आपका, आप आए। ॿिन्हिनि जी वॾी महिरबानी, तव्हां सां प्रोग्राम में आयो ऐं प्रोग्राम अञा जारी आहे पर वठंदासीं ते ब्रेक खां पोइ वरी वेलकम बैक। कश्मीर डे स्पेशल ट्रांसमिशन में तव्हांखे भलीकार कयूं था ऐं असांखे ॿियनि महिमाननि जॉइन कयो आहे, उन्हनि जो तारीफ़ तव्हां असां कराईंदी हलां। असां गॾु आहे हिन वक़्तु साइंटिस्ट बि आहे, बेस्ट एंकर बि आहे, लेला निसार असां सां गॾु आहे, उन्हनि खे वेलकम कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम अज़रा। कीअं आहियो लेला? अल्हम्दुलिल्लाह अज़रा, तव्हां कीअं आहियो? मां बिल्कुलु ठीकु। ऐं ॿियो जेको आहे असां सां गॾु आहे महिमान, उहे बि तमामु सुठा एंकर आहिनि, उन्हनि जो तारीफ़ कराईंदी हलां। राजा अनीस असां सां गॾु। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम, कैसी हैं आप? अल्लाह का शुक्र, आप बताएं? जी फाइन अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿिन्ही जी वॾी महिरबानी प्रोग्राम में आयो। अच्छा, लेला खां असां पुछंदासीं कश्मीर डे नंढपण खां ॿुधंदा था अचूं। ज़ाहिरी ॻाल्हि आहे 72 साल थिया असांजे पाकिस्तान जे आज़ादु थियण खे, उन खां पोइ बि मसइलो अञा उते जो उते ई आहे। इन ॾिहाड़े खे तव्हां कीअं पिया ॾिसो? जी इहो तमामु सुठो सुवालु आहे ऐं सभ खां पहिरीं त महिरबानी अज़रा फॉर हैविंग मी ऑन द शो। थैंक यू। ॾिसो, अव्हां बि जॾहिं खां होश संभालियो ऐं मां बि जॾहिं खां होश संभालियो, असीं इन मसइले खे जेको आहे ॾिसंदा पिया अचूं। न सिर्फ़ु अव्हां ऐं मां बल्कि जेके कश्मीरी असांजा भाइर भेनर आहिनि, उन्हनि बि जॾहिं खां इहो होश संभालियो आहे, इहे इन मसइले में गुझियल पिया आहिनि ऐं इहो मसइलो अञा ताईं हल कोन थी पियो सघे। हीउ जेको असीं ॾिहाड़ो मल्हायूं पिया, कश्मीरी यकजहती जो ॾिहाड़ो जंहिंखे असीं चऊं पिया, त इन जो जेको क्रेडिट आहे उहो काज़ी हुसैन साहब ॾे वञे पियो, अमीर जमात इस्लामी जा, जंहिं इहो सभु स्टार्ट करायो। तंहिं ज़माने में जेको आहे त प्राइम मिनिस्टर नवाज़ शरीफ़ हूंदा हुआ। उन ज़माने में इन अमीर खे ख़्यालु आयो त उन हे जेको असीं यकजहती जो ॾिहाड़ो मल्हाईंदा पिया अचूं, त इहो क्रेडिट सॼो उन्हनि खे पियो वञे। हाणे ॻाल्हि इहा पई अचे त इहो मसइलो हल छो न पियो थिए। इहो मसइलो हल इन करे न पियो थिए त जेकी असांजी एंटागोनिस्टिक पार्टी आहे इंडिया, उहा पई चवे त इहो जेको मसइलो आहे इहो इंटरनल मैटर आहे, इन जी वजह सां जेकी दुनिया जा ॿिया मुल्क आहिनि, इंटरनेशनल कम्यूनिटी आहे, या जीअं अक़वाम मुतहदा गॾियल क़ौमनि यूनाइटेड नेशंस जी अगरि असीं ॻाल्हि कयूं त इन जी वजह सां जेको आहे उनखे थोरो हल्को करे वठनि पिया। ठीकु आहे, पर पाकिस्तान खे जॾहिं जॾहिं मौक़ो मिलियो आहे उन तॾहिं कश्मीर जी ॻाल्हि कई आहे, पर हाणे त अगरि असां ॾिसूं त तमामु घणी ॻाल्हि थी रही आहे। इन मसइले खे हर उन इंटरनेशनल प्लेटफॉर्म ते उजागर कयो पियो वञे। ठीकु आहे, त मसइलो हल छो न पियो थिए? असांजी जेकी एंटागोनिस्टिक पार्टी आहे उन जे मुताबिक़ त हे जेको मसइलो आहे इहो इंटरनल मैटर आहे, अंदरून मसइलो आहे। इन जी वजह सां दुनिया जी नज़र में इहो मसइलो थोरो घटि पियो अचे। यूनाइटेड नेशंस जी अगरि ॻाल्हि कई वञे त हुननि ईस्ट टिमोर जहिड़े मसइले खे बि हल कयो, त कश्मीर जहिड़ो मसइलो हुन जे अॻियां छा आहे?
त हिन जी जेकी सबब थिए पियो उहो सिर्फ़ु इहो पियो थिए त जेकी असांजी एंटागोनिस्टिक पार्टी आहे उन मसइले खे एज़ अ इंटरनल मैटर पई पेश करे। मसइलो सॼो स्टार्ट थियो आर्टिकल 370 खां जेको इंडिया लागू कयो। ऐं जीअं मां अॻोण बि ॻाल्हि करे रहिया हुयो लॉकडाउन जी, जेकी उते असांजी भाइरनि भेनरुनि सां ज़्यादती थी रही आहे, त इहो सॼो आर्टिकल 370 जे करे पियो थिए। सही। इहो जेको आर्टिकल लागू थियो हिन में तव्हांखे पाण खे ख़बर आहे त इंडिया जी जेकी मोदी सरकार आहे एक्सट्रीमिस्ट पॉलिसीज़ पई ठाहींदी पई वञे ऐं हिन आर्टिकल 370 जी मुखालिफ़त न सिर्फ़ु पाकिस्तान करे रहियो आहे बल्कि जेके उते इंडिया में ऑपोज़िशन पार्टीज़ आहिनि बीजेपी जूं उहे बि हिन शइ जी मुखालिफ़त करे रहियूं आहिनि। त अव्हां लॉकडाउन इम्पोज़ कीअं पिया कयो, अव्हां पंहिंजे कानून खे पंहिंजे रूल्स एंड रेगुलेशन्स खे उते कीअं आणियो पिया ऐं जेको लॉकडाउन उहो इम्पोज़ बि कनि पिया जंहिंमें काई फैसिलिटी कोन्हे का, इंटरनेट बंदि आहे, फोन लाइन्स हुननि जूं बंदि आहिनि, हो को कंहिं सुपीरियर एग्ज़ाम में कोन पिया वेही सघनि। अच्छा चलो ठीकु आहे, इंडिया क्लेम करे पई बार बार कश्मीर उन्हनि जो आहे त छा उहे फैसिलिटीज़ उन्हनि खे प्रोवाइड कनि था, छा उहो सुठो बर्ताव उन्हनि खां कनि था? त इहे शयूं आहिनि, हिन जी वजह सां इहे मसइलो जेको आहे अॼु ताईं उते जो उते ही है। अच्छा राजा अनीस भी ऐसा गदा तो उन्होंने पूछनासी मौजूदा जो हुकूमत है हमारी, आप उससे कितने मुतमईन हैं? क्या आप समझते हैं कि उनको जो रोल अदा करना चाहिए उन्होंने किया है कश्मीर मसले पे? जी बहुत शुक्रिया, आपने मुझे अपने प्रोग्राम में बुलाया। मैं एक शेर से अपने प्रोग्राम का अपनी गुफ्तगू का आगाज़ करना चाहूँगा। सुना है बहुत सस्ता है खून वहाँ का, एक बस्ती जिसे लोग कश्मीर कहते हैं। तो जहाँ तक इस बात का ताल्लुक़ है कि मौजूदा हुकूमत में यकीनन हमारे वज़ीर-ए-आज़म इमरान खान साहब ने मुख्तलिफ फोरम पे, जैसे लास्ट ईयर वो यूएनओ की मीटिंग में गए, उन्होंने वहाँ पे इस मसले को रेज़ किया और जो डिफरेंट कंट्रीज़ के हेड थे उनके साथ उन्होंने मीटिंग्स की और जहाँ जहाँ उनको मौका मिलता है वो इस वॉइस को रेज़ करते हैं। लेकिन मेरा सवाल ये है कि हम 5 फरवरी को ही क्यों कश्मीर डे मनाते हैं, पूरे साल क्यों नहीं मनाते? बिल्कुल कश्मीरियों की मदद के लिए हमारे बहन भाई, जैसा कि लैला ने कहा कि हम उनके लिए क्या कर सकते हैं। बिल्कुल। लेकिन हम अगर कुछ नहीं कर सकते कम से कम अपनी आवाज़ रेस कर सकते हैं। और जैसा कि लैला ने मज़ीद कहा कि वो मसला हल होना चाहे तो फ़ौरन हो सकता है और क्यों नहीं हो रहा उसके बहुत सारे रीज़न्स हैं। देखिए अक़वाम मुत्तहिदा या तमाम मुस्लिम कंट्रीज़ उनके अपने अपने मफादात हैं इंडिया के साथ। इवन सऊदीया का अपना मफाद है, यूएई का अपना मफाद है और बहुत सारे कंट्रीज़ उनके अपने अपने मफादात हैं इंडिया के साथ, तो उनको कोई इंटरेस्ट नहीं है। और जैसे इन्होंने कहा, मैं उसमें ऐड करना चाहूँगा 370 जो उन्होंने लास्ट ईयर 2019 में अप्लाई किया, जिसके बाद कश्मीर को उन्होंने कहा ये हमारा हिस्सा है, ये कोई डिस्प्यूटेड इशू नहीं है, ये कोई डिस्प्यूटेड सेक्टर नहीं है। तो उसके बाद तो उन्होंने वहाँ पे जुल्म और बर्बरियत का वो बाजार गर्म किया हुआ जो आज तक है, जो कर्फ्यू है, जो लॉकडाउन है, इवन 1 साल से भी ज़्यादा उसको हो गया है। तो जो लोग वहाँ पे जिस मुसीबत में, जिस परेशानी में ज़िंदगी गुजार रहे हैं उसका तो अंदाज़ा हम नहीं कर सकते। हम कश्मीर डे मना के कश्मीरी अहमियत को उजागर नहीं कर सकते। हमें इसके लिए बहैसियत पूरी कौम, पूरी कंट्री, हमारी हुकूमत एक आवाज़ रेस करनी होगी इंटरनेशनल मीडिया पे जाके, जहाँ तक हमारी आवाज़ पहुँचे और इसका हल निकल सकता है। कोई इतना मुश्किल नहीं है ये। लेकिन सिर्फ इंडियन गवर्नमेंट नहीं चाह रही, मोदी सरकार जो, जैसे इन्होंने कहा कि मोदी गवर्नमेंट के अंदर ही बहुत सारे जो उनके कुलीग हैं, जो उनके पार्टनर हैं, स्टेक होल्डर थे, वो भी इसके अगेंस्ट हैं। जो उन्होंने वो 370 लगाया, 370 एक्ट फिनिश किया, अपने आइन में से आर्टिकल फिनिश किया, और जो उन्होंने कर्फ्यू वहाँ पे लगाया हुआ है, इवन वहाँ के उन्होंने जो बेसिक ह्यूमन राइट्स हैं उसको फॉरफिट किया हुआ है, इवन इंटरनेट, टेलीफोन, ये चीज़ें नहीं है। तो ये कोई इतना इशू नहीं है। लेकिन तमाम मुस्लिम कंट्रीज़, इवन मैं समझता हूँ मोर देन 53 या 55 मुस्लिम कंट्रीज़ हैं ऑल ओवर दी वर्ल्ड, वो आवाज़ अपनी रेस करें, तो व्हाई नॉट इंडिया? इंडिया क्या है? कुछ भी नहीं है। बिल्कुल। पाकिस्तान का भी बड़ा अमल है, जी पाकिस्तान तो अपने तौर पे। आप दोनों का यही मौक़िफ़ है कि ये इतना अगर सब मिलकर करें तो ये इतना बड़ा इशू नहीं है। लेकिन आपने ये बात भी कही कि अपने हर एक मुल्क का अपना अपना मफाद भी है। तो जब मफादों की बात आ जाती है तो फिर हम क्या समझे कि मसला यही रहेगा? देखिए मैं इसका जवाब देता हूँ। हम तो अपनी तौर पे कोशिश कर रहे हैं और करते रहेंगे, और आज से नहीं कर रहे, 70-72 सालों से, 72 ईयर से, और हर गवर्नमेंट करती चली आई। यकीनन जो लास्ट गवर्नमेंट थी पीपल्स पार्टी की, मुस्लिम लीग नून की, उन्होंने भी अपने अपने फोरम पे इसको उठाया और जहाँ तक हो सका बातचीत के ज़रिए, डायलॉग्स के ज़रिए इस मसले को हल करने की कोशिश की। और अभी भी हम यही कर सकते हैं और कर रहे हैं, और वो दिन दूर नहीं इंशाअल्लाह जब हमारे डायलॉग्स मैच्योर होंगे और इंडिया को एक प्लेटफॉर्म पे आना पड़ेगा। यूएनओ की जो सिक्योरिटी काउंसिल है उसके मुताबिक वहाँ इलेक्शंस कराने पड़ेंगे।
آج انڈیا الیکشنز کرا رہے, بالکل کلیئر ہو جائے گا, کرسٹل کلیئر ہو جائے گا کہ کشمیری کس کے ساتھ رہنا چاہتے ہیں. بالکل اسی بات کا انہیں ڈر ہے, اسی بات کا انہیں ایک فوبیا ہے کہ اگر ہم نے وہ الیکشن کروا دیے تو کشمیر ہمارے ہاتھ سے چلا جائے گا. بالکل, کیونکہ کشمیریوں کے لیے کہا جاتا ہے کہ جب پاکستان بنا ہی نہیں تھا تو اس کے 20 دن پہلے ہی انہوں نے کہا تھا کہ ہمیں پاکستان کے ساتھ رہنا ہے, کشمیر بنے گا پاکستان. تو وہ پاکستان ہی کے نعرے لگاتے ہیں اور ان کو انڈیا کسی بھی صورت میں نہیں چاہیے. پر اتنے سا لیلا کا سوال کرنا سی. لیلا جی اساں گال کیوں پیا موجودہ حکومت جی تہاں छा थियूं सम्झो त जेके ॿिया मुल्क आहिनि मफ़ादनि जी ॻाल्हि असां करे छॾिया त जेकॾहिं मफ़ाद जंहिंजो आहे उहो त न कुझंदो, उहो त चुप रहंदो, पर जेके ॿिया मुल्क आहिनि उन्हनि जो छा रद्द अमल ईंदो रहियो आहे? हा ठीकु आहे. अवां जे मां पहिरियों जेको अवी सवाल पुछो सर खां त छा मफ़ाद जे करे इहो मसइलो उते जो उते ई रहिजी वेंदो, असांजो जवाबु इहो आहे त ॾिसो जेके इंटरनेशनल कम्युनिटीज़ आहिनि, इंटरनेशनल फोरम्स आहिनि, उहे अव्हांखे तॾहिं ॿुधंदा जॾहिं पंहिंजो अव्हांजो जेकी पॉलिसीज़ आहिनि उहे मच्योर हूंदियूं, जीअं मच्योर पॉलिसी ऐं अव्हांजो डायलॉग, अव्हांजी कम्युनिकेशन प्रॉपर हूंदी. बिल्कुलु. पाकिस्तान खे अहिड़ियूं पॉलिसीज़ आणियूं पवंदियूं, उनखे अहिड़ो डायलॉग क्रिएट करिणो पवंदो कि इंटरनेशनल कम्युनिटीज़ उन्हनि खे ॿुधी सघनि. अव्हां OIC खे छो न पंहिंजी तरफ़ अट्रैक्ट पिया करे सघो? छो OIC अव्हांखे मुसलसल इग्नोर पई कंदी अचे? बिल्कुलु. किथे न किथे त कमी हूंदी, पर हा इहो असांखे ज़रूरु पाकिस्तान जे एफर्ट्स खे एप्रिशिएट करणु खपे त पाकिस्तान जिते जिते हुननि खे मौक़ो मिलियो आहे, इंक्लूडिंग यूनाइटेड नेशन जनरल असेंबली जो जेको 75वां सेशन हुयो, उन वक़्तु वज़ीर आज़म जी जेकी स्पीच हुई उहा क़ाबिले तारीफ़ हुई, पर अञा बि किथे न किथे कम्युनिकेशन में कम्युनिकेशन खां वधीक जेको पाकिस्तान जो ओवरऑल फ्रेमवर्क आहे न, उहो चाहे इकोनॉमिकली हुजे, सोशली हुजे, या अगरि असीं प्रोफेशनली ॻाल्हि कयूं त उन में पाकिस्तान खे कुझु डेवलपमेंट्स जेके आहिनि उहे करणा पवंदा एड, त जीअं जेके ॿियूं इंटरनेशनल कम्युनिटीज़ आहिनि उन तरफ़, इन मसइले जी तरफ़ पाकिस्तान उन्हनि खे रागिब करे छॾे त हे बि मसइलो आहे. जॾहिं यूनाइटेड नेशंस जी सवेरे ई ॻाल्हि कई ईस्ट टिमोर जो मसइलो हल पई करे सघे त वाई नॉट कश्मीर? बिल्कुलु ठीकु आहे. ऐं जीअं बि ॿियनि कंट्रीज़ जे मुल्कनि जे रद्द अमल जी ॻाल्हि पिया कयो त हाणे कुझु ॾींहं अॻु में पढ़ी रही हुयसि हिकु आर्टिकल में, साउथ वेस्ट यूनिवर्सिटी ऑफ चाइना जे पॉलिटिकल साइंसिस जे प्रोफेसर इहो लिखियो पए पंहिंजे आर्टिकल में त अगरि ॾिसो उहे बि सभु इन शइ खे कंडेम कनि था, ठीकु आहे, दे अग्री विद इट. उन्हनि जो चवणु हुयो प्रोफेसर साहब जो त अगरि फॉर एग्ज़ाम्पल बि न, हे जेको मसइलो हली रहियो आहे कश्मीर जो, पाकिस्तान ऐं कश्मीर अगरि इहे पाकिस्तान ऐं इंडिया अगरि इहो मसइलो हल न पिया करे सघनि त इन जा ऐं इहा जेकी सूरत हाल आहे, इहा जेकी ॻाल्हि आहे, या जंग ताईं वञी पहुचे थी त उनजो नुक़सानु सिर्फ़ु पाकिस्तान ऐं इंडिया ताईं महदूद न हूंदो. ठीकु आहे. रीजनल इंटीग्रिटी खे बि जेको आहे उन ते बि घणो असरअंदाज़ थींदो, उन खां अलावा वर्ल्ड पीस, दुनिया जे अमन ते बि इहा शइ जेकी आहे असरअंदाज़ थींदी आहे. इहो सिर्फ़ु साउथ वेस्ट यूनिवर्सिटी जा जेके आहिनि प्रोफेसर ई कोन पिया चवनि, बल्कि काफ़ी सारियूं अहिड़ियूं रिसर्चर्स बि आयूं आहिनि त अगरि इहा शइ जंग ताईं वञे पई त इन जो जेके नुक़सानात आहिनि, असरात आहिनि, उहे पूरी दुनिया ते पवंदा. उनजी रीजनल स्टेबिलिटी ख़राबु थींदी, वर्ल्ड पीस बि तबाह थींदो. उन सां गॾोगॾु त दुनिया खे, जेके दुनिया जा ॿिया मुल्क आहिनि, उनखे हिन शइ में अचणु खपे, उन्हनि खे इंट्रस्ट वठणु खपे, पर इन लाइ पाकिस्तान खे पंहिंजो फ्रेमवर्क, कम्युनिकेशन, डायलॉग इम्प्रूव करणो पवंदो. बिल्कुल. अच्छा, राजा अनीस खां पुछंदासीं, जैसे इन्होंने बात की तो आपने सुनी, लेकिन मैं यहाँ पे ये ऐड करूंगी कि अभी जो गवर्नमेंट चल रही है हमारी, जब से ये आई है, तो कहा जाता है, सुनने में ये आते हैं, या जो अपोजिशन पार्टियों का यही कहना है कि भाई कर्फ्यू की सूरत हाल इससे पहले नहीं थी, और जैसे हमारे वजीर आज़म साहब ने स्पीच तो बहुत अच्छी की, और उन्होंने अपने आप को जो है वो एम्बेसडर कहा, कश्मीरियों का अब वकील कह दिया, लेकिन वकील जो है जब आपका मुकदमा सही तरीके से नहीं लड़ता तो जाहिर सी बात है आप हार जाते हो. तो जो अपोजिशन पार्टियां वो यही कह रही है कि हमारा यहाँ वकील ही जो है वो इतना इंटरेस्ट नहीं ले रहा. आप क्या कहेंगे? देखिए, मैं इससे इत्तेफाक नहीं करूंगा. अगर हमारा वकील कमजोर है, लेट्स सपोज जैसे कि वो कह रहे हैं, तो उनको उनका साथ देना चाहिए. ठीक है, ये एक नेशनल कॉज है हमारा. ये कोई इमरान खान का या कोई मुस्लिम लीग नून या पीपल्स पार्टी का इशू नहीं है, ये पूरी कौम का मसला है. प्राइम मिनिस्टर कोई भी हो सकता है, इवन इमरान खान, नवाज शरीफ या व्हाटएवर कोई भी हो सकता है. तो अगर वो ये समझ रहे हैं कि इमरान खान ने उसको सही मानों में रेज नहीं किया तो उनको सपोर्ट करनी चाहिए. ठीक है, हैंड्स टू हैंड्स टुगेदर. ठीक है, एक पॉइंट पे वो लोग आ रहे हैं, यकीनन आना भी चाहिए. सियासत अपनी जगह, सियासत हर जगह नहीं होती. जब मुल्क की बात आ जाती है और कोई नेशनल इशूज़, नेशनल सिक्योरिटी इशूज़ आ जाते हैं, तो सारी कौम, सारी सियासत, सारी सियासी जमातें एक हो जाती हैं, हो जानी भी चाहिए.
تو اگر وہ, میں نہیں سمجھتا کہ عمران خان نے اس کو صحیح سے پیش نہیں کیا, انہوں نے اپنی طور پوری کوشش کی اور کر رہے ہیں, اور ہماری اپوزیشن جماعتیں اگر یہ فیل کر رہی ہیں کہ وہ صحیح پیش نہیں کرے تو ان کو ان کے ساتھ جڑنا چاہیے, ان کو اس موقع پہ سیاست نہیں کرنی چاہیے. ایون کشمیر ایشو پہ پالیٹکس میں سمجھتا ہوں نہیں کرنی چاہیے, اور آپس میں ایک ہو کے اس کو ریز کریں ڈیفینیٹلی. اچھا لیلا, تव्हां छा था सम्झो त जेकॾहिं वज़ीर आज़म कॉल करे थो सभिनी मुल्कनि जिथे जिथे पाकिस्तान खां अलावा दुनिया में जेके मुस्लमान मुल्क आहिनि उन्हनि खे कॉल करे थो त अचो वेहो ऐं गॾिजी करे कश्मीर जे मसइले ते असां ॻाल्हायूं, तव्हां छा था सम्झो त जेके ॿिया सभु मुल्क आहिनि मुस्लमान मुल्क उहे पाकिस्तान जो केतिरे हद ताईं साथ ॾींदा? ॾिसो मुस्लमान मुल्क जेके आहिनि, ॾिसो अज़रा हर मुल्क जी असीं सर्विस सवेर ॻाल्हि करे रहिया हुया त हर मुल्क खे पंहिंजो मुफ़ाद खपंदो आहे. बिल्कुलु इहा ई ॻाल्हि बि कयां त पाकिस्तान खे कुझु न कुझु अहिड़ो ज़रूरु करिणो पवंदो, पोइ चाहे उहो इकोनॉमिकली हुजे या सोशली हुजे, कुझु न कुझु अहिड़ो करिणो पवंदो जो इंटरनेशनल कम्यूनिटीज़ पंहिंजी तरफ़ राग़िब करे सघे. ठीकु आहे, हाणे जीअं इसराइल ऐं UAE जी डील थी, UAE थी या जेके असांजी बहरेन थी वई, इहे मुल्क इसराइल सां छो गॾिया आहिनि? इन पोयां रीज़न आहे, रीज़न तमामु क्लियर आहे त पंहिंजे मुफ़ाद जे करे. कहिड़ो मुल्क न चाहींदो त उन जा नौजवान जेके आहिनि उहे ब्राइट फ्यूचर जी तरफ़ वञनि, सुठी तालीम हासिल कनि. कहिड़ो मुल्क न चाहींदो त उन्हनि जी मुआशी सूरत हाल बहितर न थिए. ठीकु आहे, मुफ़ाद हुयो हो इसराइल उन्हनि खे जेको आहे मुफ़ाद जी गोली ॾिनी ऐं मुल्कनि खे पंहिंजी तरफ़ अट्रैक्ट करे विया. पाकिस्तान ऑल्सो नीड्स टू डू समथिंग लाइक दैट. पाकिस्तान खे बि कुझु न कुझु अहिड़ो ज़रूरु करिणो पवंदो, उहो चाहे पोइ इकोनॉमिकली हुजे तॾहिं. ॾिसो तव्हां कुझु ॾींदव तॾहिं त वठी सघंदव न. बिल्कुलु ठीकु आहे, इन खां अलावा तव्हांजो कमु न पियो थी सघे, त कुझु न कुझु कुर्बानियूं ज़रूरु ॾियणियूं पवंदियूं. ऐं ॿी ॻाल्हि त जीअं बि करे रहिया हुयो त छा वज़ीर आज़म ठीक सां मैसेज कनि पिया या न. ॾिसो वज़ीर आज़म साहब पंहिंजी पूरी कोशिशि, बल्कि वज़ीर आज़म जी मां स्पेसिफिकली ॻाल्हि कोन कंदसि, पूरे पाकिस्तान जी खे ई चवंदसि जेके बि असांजा हाई अथॉरिटेरियन्स आहिनि या ऑफिशियल्स आहिनि, उन्हनि पूरी कोशिशि कई आहे जेको आहे डायलॉग खे कश्मीर जे हवाले सां अॻिते आणण जी. ॾिसो हुननि एतिरो बि कयो त हुन मोदी खे बि अप्रोच करणु वज़ीर आज़म साहब कयो. ठीकु आहे, सही, पर पोइ बि हुननि जे तरफ़ां असांजी एंटागोनिस्टिक पार्टी जे तरफ़ां को असांखे पॉज़िटिव रिस्पॉन्स ई न आयो. त इन जी वजह सां बि असांखे कुझु मुश्किलात जो साम्हूं करिणो पियो वञे. पर अगेन कुझु न कुझु असांखे इकोनॉमिकली या के ॿिए हवाले सां अहिड़ियूं कारनामो सम्झो सरअंजाम ज़रूरु ॾियणो पवंदो त जीअं ॿिया मुल्क असांजी तरफ़ राग़िब थी सघनि. अच्छा राजा अनिस खां पुछंदासीं, आज़ाद कश्मीर में इलेक्शन की बातें हो रही हैं कि इलेक्शन होने वाला है, इसके हवाले से आप क्या कहेंगे? देखिए, इलेक्शन इससे पहले मुस्लिम लीग नून की हुकूमत रही है, वहाँ पे पीपल्स पार्टी की भी रही है. अब जो इलेक्शन होने वाले हैं तो सारी आवाम जो है वो यकीनन रूलिंग पार्टी की तरफ देख रही है, और रूलिंग पार्टी ही नॉर्मली विन करती है ऐसी जगहों पे. तो जो रूलिंग पार्टी अगर विन करती है, लेट सपोज, तो हो सकता है जो उनका इशू है, जो कश्मीर का इशू जिसकी हम बात कर रहे हैं, वो उसको ज़्यादा उजागर कर सकते हैं. तो मेरा जहाँ तक ख्याल है रूलिंग पार्टी जीतेगी. मैं ये तो नहीं कहूँगा जीतेगी, अगर वो जीती है तो जो मौजूदा इशू है उसमें वो उनके लिए बड़े हेल्पफुल साबित होंगे, उनकी आवाम के लिए और लोकल जो हमारा आज़ाद कश्मीर है उसके लिए भी. अच्छा, क्योंकि हमारे वज़ीर आज़म साहब ना सिर्फ पाकिस्तान के लिए और बल्कि जो आज़ाद कश्मीर है हमारा जो, उसके लिए भी बड़ी एफर्ट्स कर रहे हैं कि उनके लिए भी, बल्कि उनका कोई वहाँ पे जलसा भी होने वाला है कोटली में मेरा ख्याल है 2 दिन बाद, तो उसके लिए भी एफर्ट्स कर रहे हैं कि उनके जो इशूज़ हैं, जो जनरल इशूज़ हैं, उनके लिए भी कुछ गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान कुछ कर सके. सही. अच्छा लेला, जेके मुस्लमान मुल्क आहिनि उन्हनि जो किरदारु मां पुछंदसि त जेके आज़ाद कश्मीर जे हवाले सां मुस्लमान मुल्कनि जो पंहिंजो किरदारु कहिड़ो आहे? जेके बि मुस्लमान मुल्क आहिनि, कुझु त तव्हां जीअं ॿुधायो त पंहिंजे मफ़ाद ख़ातिर चुप आहिनि, बाक़ी जेके आहिनि छो जो हर कंहिंजो बि मफ़ाद न हूंदो आहे. न, उहे मफ़ाद ख़ातिर चुप न आहिनि, उहे मफ़ाद ख़ातिर जेको आहे सम्झो वेट ई करे रहिया आहिनि त का अगरि असांखे सुठी ख़बर ईंदी त असीं अॻिते रहंदासीं. आज़ाद कश्मीर हवाले सां अवां ॻाल्हि कई, ॾिसो मुस्लिम कम्यूनिटी बि जीअं टर्की आहे त उहो पाकिस्तान सां सुठो निभाए रही आहे. चाइना ॾिसो ट्रेड जे हवाले सां सुठो निभाए रही आहे, हालांकि उहा इस्लामिक कंट्री न आहे, पर अगेन हिते बि इंट्रस्ट जी ॻाल्हि पई अचे त इन हवाले सां जेको आहे त उहे अॻिते अचनि पिया. मुस्लिम मुल्कनि खे असीं तॾहिं अट्रैक्ट करे सघंदासीं जीअं ईरान थी वियो. ॾिसो उन्हनि जा बि पंहिंजा इंटरनल इलाही सारा कॉन्फ्लिक्ट्स आहिनि. हाणे ईरान थी वियो, इराक थी वियो, उन जा जेके आहिनि त अमेरिका सां खोड़ सारा मसइला पिया हलनि. अफ़गानिस्तान थी वियो, अफ़गानिस्तान जा बि खोड़ सारा मसइला जेको आहे त हलनि पिया, पर हाणे अफ़गान पीस प्रोसेस जेको आहे त शुरू थी वियो आहे. अच्छा, ॿी ॻाल्हि इहा आहे त जीअं हाणे यूनाइटेड नेशंस जे जेका सेक्रेटरी जनरल आहिनि एंटोनियो गुतरेस, उन्हनि बि रिसेंटली चयो त भई मुंहिंजो दफ़्तरु खुलियल आहे, इंडिया बि अची वञे, पाकिस्तान बि अची वञे, असीं डायलॉग कराइण जे लाइ राज़ी आहियूं. ठीकु आहे,
मसलो असल में इतां हल थींदो, मुस्लिम मुल्क बि पोइ पाण ई अची गॾिजी वेंदा ऐं पाण ई इहो मसलो जेको आहे न उभरणु लॻंदो ऐं पाण ई जेको आहे त सॉल्व थियणु लॻंदो। ॻाल्हि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अज़रा इंडिया जी आहे, द इंडिया शुड बी अग्री, उनखे अॻिते अचणु खपे डायलॉग करण जे लाइ। ॾिसो असांजी अॻिते वारी पार्टी डायलॉग करण जे लाइ राज़ी न आहे न, त कीअं मसलो हल थींदो? हालांकि असां उन हवाले सां पूरी कोशिशूं करे चुका आहियूं, ठीकु आहे। पोइ इहे मुस्लिम ममालिक बि पाण ई अची वेंदा, त मुस्लिम मुल्क बि छा कनि? हो उन्हनि खे चई रहिया आहिनि, हुननि वटां हिकिड़ो जवाबु अची रहियो आहे त भई हे जेको असांजो इंटरनल मैटर आहे। सही आहे, जॾहिं यूनाइटेड नेशंस जो जनरल सेक्रेटरी पाण चवे पियो त मुंहिंजी ऑफिस खुलियल आहे, पाकिस्तान जे लाइ बि इंडिया जे लाइ बि, ॿई अचनि डायलॉग कनि ऐं हिन मसइले खे हल कनि। पर जॾहिं इंडिया ई राज़ी न आहे ऐं हे जेके बि एफर्ट्स थी रहिया आहिनि, त इहा पोइ ॻाल्हि, इहो मसइले जो हल कीअं निकिरंदो? कीअं मुस्लिम मुल्क जेके अगरि उहो राज़ी थींदा त पोइ बि डायलॉग करण जे लाइ अची वेंदा। बिल्कुल बिल्कुल। देखिए लास्ट मैं इसमें ऐड करूं, देखिए लास्ट यूएस प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प ने भी ये विश किया था कि मैं इसको सॉल्व करना चाहता हूं, लेकिन लाला ने सही कहा कि इंडिया वाज नॉट एग्री, ठीक है ना। उन्होंने बहुत एफर्ट्स किए डोनाल्ड ट्रम्प ने, और अपनी ख्वाहिश का इजहार किया था इमरान खान साहब को भी और मोदी साहब को भी कि आप लोग चाहें तो मैं एज अ मीडियाकर होके, और ये पीएम इवन कॉल भी किया था, तो बिल्कुल सही इन्होंने कहा कि मोदी सरकार राजी नहीं है, क्योंकि वो मोदी सरकार इलेक्शन जीती ही इसी कॉज की बेस पर है, ठीक है ना। उसकी सारी पॉलिटिक्स इसी के घिर्द घूम रही है। अगर ये सॉल्व हो जाता है तो मोदी सरकार तो उसी दिन खत्म हो जाएगी, उनको कुछ पॉलिटिक्स करने के लिए उनके पास कुछ भी नहीं रहेगा। तो वो इलेक्शन जो जीत कर आए हैं वो इसी इशू की बिहाफ पे जीत कर आए कि ये इशू रहेगा तो मोदी सरकार हुकूमत में रहेगी। सही। अच्छा, जीअं लेला तव्हां चयो त इंडिया तव्हां कुझु ऐड करणो त हिन में मीडिया जो बि घणो किरदार आहे, पर ख़ैर असां हिन हवाले सां अॻिते बि ॻाल्हि कंदासीं। जी, तव्हां इहो पियो चयो त मतिलबु ॻाल्हि करण जे लाइ अगरि सभु राज़ी थियनि था त जेको इंडिया माना शुरू खां ई वठी चए थी त न मां राज़ी न आहियां, ठीकु आहे। पर अगरि जेकॾहिं सभई तव्हांजे नज़र में ॾिठो वञे त सभिनी मुल्कनि खे पहिरियां अहमियत कंहिंजे मौक़िफ़ खे ॾियणु खपे कश्मीर जे। कश्मीरी कंहिंसां था रहणु चाहिनि, कश्मीरी छा था चाहिनि? कश्मीरी चाहिनि था आज़ादी ऐं ॿियो पाकिस्तान। जी, कश्मीर चाहिनि था पाकिस्तान जी साइड अचूं, असां इंडिया जी साइड असांखे वञिणो ई न आहे। त जॾहिं पाकिस्तान आज़ादु थियण खां पहिरीं उन्हनि इहो मौक़िफ़ रखियो त असां जेको आहे पाकिस्तान जी साइड वेंदासीं, असांखे इंडिया जी साइड न खपे, त छा सभई मुल्क मिली करे छा उनखे इहा ॻाल्हि कन में नथा विझी सघनि त हू त तोॾे अचणु नथा चाहिनि, त कहिड़े बिहाफ ते मतिलबु तव्हां उन ते कब्ज़ो करे वेठा आहियो? जी, इहो बि सुठो सवालु आहे अज़रा, पर हिन जे पोयां बि तमामु डिघो बैकग्राउंड आहे जेको मां कोशिशि कंदसि त नाज़रीन जे साम्हूं रखी सघां। ॾिसो, पाकिस्तान चवे पियो त कश्मीर असांजो हिसो आहे, इंडिया चए पियो त कश्मीर हुननि जो हिसो आहे, ठीकु आहे। ॾिसो, हिन मसइले खे असीं न्यूट्रली बि सॉल्व करे पिया सघूं। कश्मीरी छा पिया चवनि, इहो वाक़ई में हिकु इम्पोर्टेंट क्वेश्चन आहे। कश्मीरी उन सां गॾु थींदा जिते हुननि खे पंहिंजा प्रॉपर हुकूक मिलंदा, प्रॉपरली पंहिंजी तालीम कंटिन्यू करे सघंदा, प्रॉपरली हायर एग्ज़ामिनेशन्स में वेही सघंदा, प्रॉपरली पंहिंजे रिलीजन खे प्रैक्टिस करे सघंदा, कश्मीरी उन्हनि सां गॾु थींदा, ठीकु आहे। ऐं इहे सभु शयूं पाकिस्तान बार बार जेको आहे चई रहियो आहे त इहो खुलियल ॻाल्हि आहे हिकिड़ी, त कश्मीर जेको आहे पाकिस्तान जो हिसो ई आहे। पर ॾिसो, कश्मीरियुनि जे लाइ मां हाणे उन्हनि कुझु डॉक्यूमेंट्रीज़ बि ॾिसी रही हुयसि, त उन्हनि में जेके आहिनि कश्मीरनि जो इहो ई जवाबु हुयो, कुझु इंटरव्यूज़ हुननि जा थियल हुया कुझु मीडिया पर्सन्स जे थ्रू कंहिं टाइम में, त उहो इहो ई चई रहियो आहे त हो हुनजी साइड था वञणु चाहिनि जिते हुननि खे प्रॉपरली पंहिंजी हर शइ खुली आज़ादी हुजे, हर शइ प्रैक्टिस करे सघनि। त इहा शइ क्लियर आहे त पाकिस्तान हुननि खे इहो सभु ऑफर करे, त हुननि खे ख़बर आहे त इंडिया जेकी आहे एक्सट्रीमिस्ट हुननि जूं पॉलिसीज़ आहिनि, त ऑब्वियसली हुन ॾे वञण लाइ छो थींदा। ऐं बल्कि बाक़ी काफ़ी सारा जेके आहिनि त आउं प्रोग्राम्स बि फॉलो कंदी आहियां, इंडिया जा जेके बि टॉक शोज़ हूंदा आहिनि, अगरि कंहिं बि कश्मीरी पॉलिटिशियन खे कंहिं बि उते जे ऑफिशियल खे उहे दावत ॾींदा आहिनि त हुनखे ॻाल्हाइण जो मौक़ो न ॾींदा आहिनि। त इहा खुलियल ॻाल्हि आहे त हुननि जे फ्रीडम ऑफ स्पीच खे खुली तरह सां सप्रेस करे रहिया आहिनि, दबाए रहिया आहिनि। ऑब्वियसली कश्मीर जेके आहिनि त उहे पाकिस्तान जी पार्ट था थियनि। बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ। अच्छा, असांजी ॻाल्हि ॿोल जेका आहे उहा अञा कंटिन्यू रहंदी, पर कश्मीर डे स्पेशल ट्रांसमिशन में ब्रेक जो टाइम था, ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ वरी कॾहिं वेलकम बैक कश्मीर डे स्पेशल ट्रांसमिशन में तव्हांखे भलकार कयूं था ऐं लेला असां सां गॾु आहे, राजानी असां सां गॾु आहे, ॻाल्हि ॿोल हले पई कश्मीर डे जे हवाले सां। अच्छा, लेला खां पुछंदासीं त
हिकु रोल हूंदो आहे गवर्नमेंट जो, हिकिड़ो हूंदो आहे असां जीअं ॻाल्हि कयूं पिया पूरा मुल्क छा था चाहिनि, मुस्लमान मुल्क छा पिया कनि, कीअं मसइलो हल थींदो, छा थींदो छा न थींदो, पर मीडिया जो हिकिड़ो वॾो अहम रोल हूंदो आहे। इंडियन मीडिया ते थोरो ॻाल्हाईंदासीं ऐं उहो लैला खां पुछंदासीं त उन बारे में तव्हांजो छा चवणु आहे? जी अज़रा, हिकु त इहो तमामु दिलचस्प सवाल आहे, मुंहिंजो फेवरेट सवाल तव्हां हिनखे सम्झो त मीडिया ते ॻाल्हाइणु, बिकॉज़ आउं बि मीडिया सां ई तालुक़ थी रखां त ऑब्वियसली मूंखे मीडिया ते ॻाल्हाइणु जेको आहे पसंदि ई हूंदो, ठीकु आहे। अच्छा, हाणे मीडिया जी अगरि जनरली ॻाल्हि कई वञे त ॾिसो, मीडिया हिकु अहिड़ो प्लेटफॉर्म हूंदो आहे जंहिंजे ज़रिए आवाज़ वेंदी आहे, आवाम जी आवाज़ बि हुनजे थ्रू वेंदी आहे, ठीकु आहे। ऐं जेके बि फैक्ट्स एंड फिगर्स आहिनि उहे मीडिया जे थ्रू हाईलाइट थींदा आहिनि, सही। पर जॾहिं मीडिया कूड़ ॾेखारे, फेक न्यूज़ ॾेखारे, उन जा जेके असरात आवाम ते पवंदा आहिनि उहे ॾाढा ख़तरनाक हूंदा आहिनि, ठीकु आहे। हिन जो वॾो में वॾो मिसाल उहा इंडियन मीडिया ई आहे, सही, ठीकु आहे। इंडियन मीडिया 24 घंटा पंहिंजे चैनल ते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कूड़ ॾेखारींदी आहे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु न्यूज़ खे, ख़बरुनि खे एग्ज़ैजरेट करणो हूंदो आहे। हूअं त ख़ैर ओवरऑल मीडिया लाइ ईअं ई चयो वेंदो आहे, पर अगरि असीं पाकिस्तानी मीडिया जी ॻाल्हि कयूं, इन जो इहो मतिलबु न आहे त आउं पाकिस्तानी मीडिया सां बिलोंग थी कयां त आउं पाकिस्तानी मीडिया खे ई जेको आहे त फेवर कंदसि, बल्कि हिते बि कुझु कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त कंहिं न्यूज़ खे घणो ई एग्ज़ैजरेट कयो वेंदो आहे, सही। एग्ज़ैजरेशन खे त असीं साइड ते था रखूं, पर असीं ॻाल्हि कंदासीं फैक्ट्स एंड फिगर्स जी, जेके इंडियन मीडिया तमामु बुरे तरीक़े सां कूड़ मथां कूड़ सिर्फ़ु ॾेखारींदी आहे हर इशू जे मामले ते। ऐं मुंहिंजे ख़्याल में इंडियन मीडिया वटि पाकिस्तान जे अलावा ॿियो को कम ई कोन हूंदो आहे, हर वक़्तु हुनजे चैनल्स ते पाकिस्तान जी ख़बरूं हलंदियूं आहिनि, सिर्फ़ु पाकिस्तान हीअं कयो, असांजे वज़ीर आज़म हीअं कयो, हुननि हेॾे करवट बदिली, हुननि पासो मटायो, हुननि छिक ॾिनी ऐं जेको आहे त हुननि सॉरी निछ ॾिनी, खंगिया उहे, त हुननि वटि सिर्फ़ु कम ई इहो आहे। मुंहिंजे ख़्याल में त उहो पंहिंजे आवाम जी त आवाज़ पहुचाईंदा आहिनि, 24 घंटा हुननि जो कम ई आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिंदुनि खे, उतां जे जेके बि आहिनि उतां जी कम्यूनिटी जा मेंबर्स, उन्हनि खे वर्गलाइणु हूंदो आहे मुसलमाननि जे ख़िलाफ़ु, पाकिस्तान जे ख़िलाफ़ु, स्पेशली पाकिस्तान जे ख़िलाफ़ु, ठीकु आहे। स्टोरी कुझु अच्छा ॿी इंट्रस्टिंग ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां त लास्ट टाइम जॾहिं फॉर्मर प्रेसिडेंट US जा डोनाल्ड ट्रम्प इंडिया में विज़िट करणु आया हुया पंहिंजे दौरे ते, त हुननि हिकु ॻाल्हि कई, उन ॻाल्हि खे बि हिननि अलाए छा तोड़े मोड़े, हुन वटि पाकिस्तानी मीडिया खे बि फॉलो करे रही हुयसि ऐं इंडियन मीडिया खे बि फॉलो करे रही हुयसि, त हो छा पिया कनि, त ट्रम्प चई रहिया हुया, हाणे हुननि जो अंग्रेज़ी में पियो हले त भई असां जेको आहे पाकिस्तान ऐं इंडिया अगरि डायलॉग करणु चाहिनि था त ही इज़ रेडी, अमेरिका इज़ रेडी। अच्छा, हुननि खे अच्छा उहो अंग्रेज़ी पियो हले, हाणे ख़बर न आहे, मुंहिंजे ख़्याल में इंडिया जो लिटरेसी रेट जेको एॾो बि किरियल कोन्हे को जो इंडियंस ॻाल्हि ई कोन सम्झी सघिया। ट्रम्प चई रहिया, इहा ॻाल्हि करे रहिया त भई मतिलबु अमेरिका इज़ रेडी टू हैव अ डायलॉग बिटवीन पाकिस्तान एंड इंडिया, पर इंडियन मीडिया उन ॻाल्हि खे बि ईअं कयो की भई ट्रम्प जेको आहे इंडिया जी साइड पियो वठे, पाकिस्तान खे बिल्कुलु बि फेवर न कई, त हुननि इहो बि ॾिसो, मतिलबु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कूड़ हलंदो आहे हुननि जी मीडिया ते। ऐं हुतां जा एंकर्स, आई एम सॉरी टू से, ॾिसो अवां वटि जेके गेस्ट ईंदा आहिनि, अवां जो भले अवां उन्हनि सां ॾिसो तंज़ करे था सघो, इख़्तिलाफ़ करे था सघो, पर बदतमीज़ी करणु इट्स नॉट अलाउड, बिल्कुलु, ठीकु आहे, दैट्स वेरी बैड। हो हुननि खे पंहिंजे गेस्ट खे इज़त ॾियण बि कोन ईंदी आहे। हिकु दफ़ो हुननि पाकिस्तान मां बि आउं ॾिसी रही हुयसि हिकु टॉक शो में, त जेको आहे असांजी काई पाकिस्तानी ऑफिशियल ई हुननि सां ॻाल्हाए रही हुई, बट सिर्फ़ु एतिरी मतिलबु बदतमीज़ी हली रही हुई, अवां अॻिले खे मौक़ो त ॾियो त हू चवणु छा पियो चाहे, ऐं हे सिर्फ़ु पंहिंजे इन्हनि ई गेस्ट सां कोन कंदा आहिनि जेके पाकिस्तान मां अगरि हे वठनि था या कंहिं ॿिए हुन मां, पर हे उते बि जेके कंहिं पार्टी जे गेस्ट के मेंबर खे घुराइनि पिया त हुननि खे बि ॻाल्हाइण जो न मौक़ो ॾींदा आहिनि, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु चीखो पुकार हलंदी आहे, जी घुराईंदा सिर्फ़ु पंहिंजी ॻाल्हि करण जे लाइ, त वी आर ग्रेट, जेको असां चऊं पिया, असां जेके फैक्ट्स एंड फिगर्स रखूं था इहे ई असल में आहिनि, हालांकि उहो एब्सोल्युटली कूड़ हूंदा। कश्मीर जे मसइले खे बि इहे ईअं ई रखंदा पिया अचनि, सही, माण्हुनि खे वर्गलाईंदा था अचनि, उते मीडिया ते चयो पियो वञे त असां कश्मीर सां गॾु आहियूं, ऐं कश्मीर खां पुछो त साईं कश्मीरी असां सां थियण पिया चाहिनि, दैट्स एब्सोल्युटली रॉन्ग। त कूड़ी मूंखे त हैरत थींदी आहे त कोई मतिलबु न मुंहं ते कूड़ कीअं, अच्छा हिकु पासे चवनि था हुननि खां पुछो त सही, ॿिए पासे पुछण जो मौक़ो बि नथा ॾियनि, एग्ज़ैक्टली, बिल्कुलु, ॾिसो इहो कहिड़ो ग़लति ॻाल्हि आहे। वॾे में वॾी हिकिड़ी जेका सिंधी में चवंदा आहिनि सियाणप, इहा उहा शइ आहे, सियाणप त मां कोन चवंदा, ई स्टूपिडिटी आहे, सियाणप न, मतलब बिल्कुल सही कह रही हैं आप, मैं आपकी बात कट कर रहा हूँ। देखिए उनकी रेटिंग जब तक वो पाकिस्तान को बुरा भला ना कहे उनकी रेटिंग नहीं बनती, ठीक है, सिर्फ रेटिंग रेस है। जिस तरह मैंने कहा कि मोदी सरकार जिस तरह इलेक्शन विन करके आई है, जो उनका इलेक्शन में हॉट टॉपिक था वो कश्मीर था, उन्होंने उसको इशू बनाया और वो उन्होंने इलेक्शन विन किया। इसी तरह इंडियन मीडिया जब तक पाकिस्तान के ख़िलाफ़, बल्कि उनकी स्टार्टिंग जो वो करते हैं इंडियन मीडिया पाकिस्तान के अगेंस्ट में करते हैं, और जब मैंने कहा कि जब तो उनकी रेटिंग बढ़ती है, जब तो वो पाकिस्तान को कुछ ना कहे उनकी रेटिंग नहीं बढ़ती, और इंडियन अवाम जो है वो इंडिया मीडिया कंट्रोल करता है।
چاہے وہ صحیح اور غلط، بلکہ غلط ہی ہوتا ہے، صحیح تو نہیں ہوتا. فیکٹس اینڈ فگر دیکھ لیں، کچھ بھی دیکھ لیں ایون. اور جو ان کے اینکرز ہیں بالکل انہوں نے صحیح کہا، انتہائی بدتمیز ان کا بیہیویئر ہے اور وہ فیکٹس اینڈ فگر بالکل نہیں دکھاتے، عوام کو ڈائیورٹ کرتے ہیں ایون. جبکہ پاکستانی میڈیا الحمدللہ بڑا فیئر ہے، بڑا کلیئر ہے، کلسٹر اینڈ کلیئر ان کے ویژن ہے ہمارے میڈیا کا، اور بڑا فیئر دکھاتا ہے ایچ اینڈ ایوری تھنگ. اور میں اس کا کریڈٹ ہمارے میڈیا کو دوں گا، آل میڈیا جتنے بھی ہمارے میڈیا چینل ہیں. سوری میں آپ کی سر بات کاٹ رہی ہوں. دیکھیں جرنلسٹ کا کام کیا ہوتا ہے، اینکر کا کام کیا ہوتا ہے؟ فیکٹس اینڈ فگرز رکھنا نا. وہ اپنا اوپینین نہیں دیتا ہے لیکن وہ صرف اور صرف اپنی بات کر رہے ہوتے ہیں. تو دس از ایبسلیوٹلی انفیئر. صحیح. اچھا तव्हां बि एन करे रहियो, तव्हां बि एन करे रहियो. तव्हां ॿिन्ही खां मां पुछंदसि, जीअं असां इंडियन मीडिया ते त ॻाल्हायूं था, पर चवंदा आहिनि त जॾहिं तनक़ीद शुरू कजे थोरी पाण खां बि कजे न. त असां कश्मीर डे मल्हाईंदा आहियूं. कश्मीर डे असां छो मल्हाईंदा आहियूं? असां पंहिंजी न्यू जनरेशन खे ॾेखारींदा आहियूं त भई कश्मीर जो मंज़र जेको तव्हां ॾिसो था त हिकिड़ो ॿार आहे उहो सुवाल कंदो आहे त भई कश्मीर ते एॾो ज़ुल्म छो? कश्मीर के हेतिरा मुल्क आहिनि, मुस्लमान छो न पिया आज़ादु कराइनि पाण में? हाणे उनजो पस मंज़र छा आहे उहो कंहिंखे ॾेखारिणो हूंदो आहे? मीडिया खे. मीडिया जे थ्रू असांखे ख़बर पवंदी आहे न त हीउ जेको मंज़र आहे हिन जो पस मंज़र इहो आहे. त तव्हां छा था सम्झो त असांजी जेका मीडिया आहे, पाकिस्तानी मीडिया, असां सिर्फ़ु कश्मीर डे ते ई असां हिननि खे यादि कंदा आहियूं, या को अहिड़ो ॾींहुं अची वियो, इवेंट अची वियो, असां यादि कंदा आहियूं? छा असांजी न्यूज़ में, हेडलाइंस में, प्रोग्राम्स में कश्मीर जो ज़िक्र थियणु खपे रोज़ या न? ॾिसो मुंहिंजे ख़्याल में रोज़ाना ई थींदो आहे. ऐं इहो मां अगेन चवंदसि, ऐं बिकॉज़ आई बिलोंग टू पाकिस्तानी मीडिया. थींदो आहे, PTV ते थींदो आहे. ॾिसो न, हा ठीकु आहे, चलो PTV ते बि थींदो आहे, पर न मां इन ॻाल्हि सां थोरो घणो ई अव्हां सां इतफ़ाक़ कंदसि. छो त अव्हां अगरि ॾिसंदो न्यूज़ चैनल्स फॉलो कंदो त तक़रीबन हिके ॿिए ॾींहुं का न का कश्मीर सां रिलेटेड ख़बर ज़रूरु हूंदी आहे. ऐं ॿियो पाकिस्तानी मीडिया जी सुठी ॻाल्हि इहा आहे, ॾिसो मां अॻ में बि चयमि त कुझु चैनल्स आहिनि जेके के न के न्यूज़ खे एग्ज़ैजरेट कंदा आहिनि TRP जे लाइ. ठीकु आहे, इट्स ओके, ठीकु आहे. पर फैक्ट्स एंड फिगर्स खे अगरि तव्हां थोरो एग्ज़ैजरेट था कयो, एग्ज़ैजरेट जो मक़सदु आहे की भई छिकड़, पर इंडियन मीडिया छा कंदी आहे कि बिल्कुलु ई उलट करे छॾींदी आहे. ठीकु आहे, पाकिस्तानी मीडिया फैक्ट्स एंड फिगर्स सही ॾेखारींदी आहे. सही, ठीकु आहे. त उन में जीअं सर बि चयो त हुनखे क्रेडिट था ॾियनि त काफ़ी सुठे तरीक़े सां हले पई, थधे तरीक़े सां हलंदी आहे. हा बिल्कुलु कुझु चैनल्स आहिनि जेके हिकु तरफ़िया हलनि पिया, पर उहो हिकु ॿियूं स्टोरीज़ आहिनि. ठीकु आहे, उनजो फैक्ट्स एंड फिगर्स सां को बि रिलेशन तालुक़ कोन आहे. पर पाकिस्तानी मीडिया फैक्ट्स एंड फिगर्स जे मामले में हमेशह अॻिते रही आहे, बल्कि मज़लूमनि जी आवाज़ बि रही आहे. ॾिसो असां KTN चैनल खे ॾिसी वठूं, ऐं ॾिसो KTN ते ई कमु पई कयां त KTN न्यूज़ बि पाण हिकु मज़लूमनि जी हमेशह आवाज़ रही आहे. काई बि ख़बर आउं कोन ॾिठी आहे जेतिरो अर्सो हिते कमु कयो आहे, या अगरि ॿी मीडिया चैनल्स जी अगरि आउं नो हाउ रखां थी त आई डोंट थिंक सो उन्हनि फैक्ट्स एंड फिगर्स खे करे जेको आहे उलट करे पेश कयो हुजे. उन्हनि हमेशह सही करे ॾेखारियो आहे. बाक़ी जेके थोरियूं घणियूं ख़बरूं हूंदियूं आहिनि त अगरि कोई जानवर वग़ैरह मरी वेंदो आहे त उनखे भई मतिलबु इमोशनली तरीक़े सां उनखे पोर्ट्रे कयो वेंदो आहे, त इन में कोई मुंहिंजे ख़्याल में का ग़लति ॻाल्हि मतिलबु इनखे मार्केटिंग चइबो आहे असल में. तव्हां मतिलबु सेटिस्फाई आहियो पंहिंजी मीडिया खां? बेहतर आहे ॿियनि मुल्कनि जे अच्छा ॿियनि मुल्कनि जे भेट में सब जी तमामु बहुत बेहतर है. मैं कहूँगा बहुत बेहतर है. जैसा कि उन्होंने कहा कि हमारा मीडिया जो है वो बड़ा पॉजिटिव दिखाता है, इसमें कोई शक नहीं. और KTN भी मजलूमों की आवाज़ है. अब इसमें जब आपने कहा कि हम 5 फरवरी को ही क्यों सेलिब्रेट करते हैं, मैंने अपनी स्टार्टिंग में भी कहा था कि हमें हर महीने, हर हफ्ते नहीं तो हर महीने सेलिब्रेट करना चाहिए. और इवन डिफरेंस हम इसमें इवन अपने बच्चों को स्कूल लेवल पे, कॉलेज लेवल पे हमें उनके प्रोग्राम्स करने चाहिए. इवन कश्मीर से मुतालिक कोई सिलेबस होना चाहिए, मुख्तलिफ जो सिलेबस की बुक्स है हमारी उसके अंदर, ताकि हमारे बच्चों को, हमारे आने वाली नस्लों को भी पता चले कि क्या उसका बैकग्राउंड है और कश्मीर इशू है क्या है भी या नहीं है. बिल्कुल, क्योंकि जो अभी तक सुनते चले आ रहे हैं, देखते चले आ रहे हैं, वो समझते हैं वही सच है, जबकि ऐसा नहीं है. सही, ठीक है. तो मैं आपके प्रोग्राम के तवस्सुत से गवर्नमेंट तक ये बात पहुँचाना चाहूँगा कि कश्मीर डे को 5 फरवरी के अलावा भी सेलिब्रेट करना चाहिए और उसे हमारे सिलेबस का, हमारे कोर्स का हिस्सा बनाना चाहिए बच्चों को. और कश्मीर डे मैं कहता हूँ कि हम उस दिन स्कूल्स ऑफ कर देते हैं, कॉलेजेस ऑफ कर देते हैं, मैं इससे एग्री नहीं करता. जी, पब्लिक हॉलीडे. देखें, जब तक हम अपने बच्चों को, अपनी नस्लों को कश्मीर डे के मुतालिक, कश्मीर के मुतालिक नहीं बताएंगे, उनको कैसे पता चलेगा. हम क्या करते हैं, उस दिन स्कूल कॉलेजेस बंद कर देते हैं. सिर्फ TV में देखने से पता चलता है कि कश्मीर का इशू है क्या.
तो आई विश के उस दिन स्कूल और कॉलेजेस में डिबेट्स होनी चाहिए, कोई कन्वर्सेशंस होनी चाहिए। जी राज साहब, मैं भी इधर एक चीज़ ऐड करना चाहूँगी। बिल्कुल ठीक है ना, मेरे ख्याल से ये हो भी रहा है। हम ये नहीं कह, आप ठीक कह रहे हैं कि मतलब हर दिन ही याद करना चाहिए, बल्कि मैं तो कह रही हूँ कि ऑल्टरनेटिव डेज पे अगर आप देखते हैं तो देखें हेडलाइंस भी कश्मीर के इशू से रिलेटेड होती हैं। और जहाँ तक आपने सिलेबस की बात की, करिकुलम की बात की, ये बड़ी इंपॉर्टेंट पॉइंट थी। लेकिन अभी देखें स्पीच और ये सब मेरे ख्याल से ये हो रहा है अभी, है ना। वेरी मां त इहो चाहींदसि त माना का अहिड़ी फिल्म बि न ते ठहे, को ड्रामो अचे, ऐं असां हर स्टोरी ते ड्रामा ठाहींदा आहियूं पिया, हर मतिलबु हुन ते कहाणी ते, घरेलू थी वियूं, हेॾा थी वियूं, होॾा थी वियूं, हुकूमत ते, बल्कि पर कश्मीर डे ते अगरि कोई ठाहे त वधीक सुठो आहे। इन लाइ असांजी पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्री खे कमु करणो पवंदो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, असां अगरि पाकिस्तान में आहियूं, अगरि असां हिते वेही करे कश्मीर जी ॻाल्हि कयूं था त असांखे ई करणो पवंदो। अच्छा, लैला खां असां पुछंदासीं, लैला जीअं कुझु ॾींहंनि लाइ चवां या महीननि लाइ असां लॉकडाउन में हुयासीं, कुझु ॾींहंनि लाइ हुयासीं, महीना बि नथा चई सघूं, उहो अहसासु जॾहिं थींदो आहे जॾहिं असां कराची जी ट्रैफिक खे ॾिसंदासीं त असां चवंदासीं यार एॾी ट्रैफिक आहे कराची में, ऐं उहे ई रोड जॾहिं असां वीरान ॾिसंदासीं त असांखे ॾुख थींदो त असांखे वरी उहा ई ट्रैफिक खपे, असांखे वरी उहे ई माण्हू खपनि, असांखे उहा ई वरी रश खपे, हलो गुलो खपे। मतिलबु असांजो हिकिड़ो साह मुंझणु लॻो हुयो कुझु ॾींहंनि लाइ। पर अचूं था कश्मीर ते साल खां वठी उते कर्फ्यू आहे, न स्कूल त परे जी ॻाल्हि रही, मार्केट त परे जी ॻाल्हि रही, पर मस्जिद में नमाज़ तक नथा पढ़ी सघनि उहे माण्हू, ॿाहिरि निकिरी करे जुमे जी नमाज़ बि नथा पढ़ी सघनि। जी जी कंटिन्यू कयो। तव्हां ॿुधायो त इन जो ज़हन ते केतिरो असर पवंदो आहे माण्हू जो? जी ॾिसो, इहो बि तमामु इम्पोर्टेंट क्वेश्चन आहे। ऐं जीअं आउं अॻूणे बि ॻाल्हि कई त कश्मीरी ऑब्वियसली उते ई था थियणु चाहिनि। असां आज़ादी छो वरितीसीं, आज़ादी छा लाइ मिली? ऑब्वियसली इन लाइ मिली त असां पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे सघूं, असां फ्रीली जेको आहे रस्तनि रोडनि ते आराम सां घुमी सघूं, ठीकु आहे। असां पंहिंजे जेके बि मुख्य ॾिहाड़ा आहिनि, जीअं ईद थी वई या जीअं असीं रमज़ान में रोज़ा पिया रखूं, त असां ऐं उनजे हवाले सां जेको आहे तरावी थींदी आहे, त पंहिंजूं जेके बि असांजी रिलीजियस प्रैक्टिसिस आहिनि असां भरपूर तरीक़े सां आज़ादु तरीक़े सां करे सघूं, ठीकु आहे। इहा हिकु अच्छा, मेंटली इन जा तमामु बुरा जेके आहिनि असरात पवनि पिया। मेंटली अगरि ॻाल्हि कई वञे त ॾिसो, जॾहिं असांजो स्ट्रेस वधी वेंदो आहे, फॉर एग्ज़ाम्पल सुभाणे मुंहिंजो पेपर आहे ऐं ॿिए ॼाणे बि मुंहिंजो पेपर आहे, त असां ॾिसो नंढड़नि नंढड़नि शयुनि खे एतिरो पंहिंजे मथे ते हावी करे छॾींदा आहियूं त हे त एॾो वॾो मामिलो आहे, बिल्कुलु ठीकु आहे, हे त एॾो वॾो इशू आहे त अव्हां पाण अंदाज़ो लॻाए पिया सघो त मेंटल हेल्थ ते छा असरु पवंदो। जॾहिं असां नंढड़नि मसइलनि जो जेको आहे त एतिरो पाण ते कयूं पिया हावी, त हे उतां जे ॿारनि ते छा असरु पवंदो हूंदो। काई इंटरनेट जी कनेक्शन कोन्हे, मुंहिंजे ख़्याल में त कुझु उते खोड़ सारियूं जेके वेबसाइट्स आहिनि उहे ब्लॉक लॻियूं पियूं आहिनि। सिर्फ़ु उन्हनि खे उहो ॾेखारियो वेंदो आहे, मतिलबु कॾहिं कॾहिं जेको आहे शोबिज़ जी न्यूज़ थी वई या हितां जी न्यूज़ थी वई, आई डोंट थिंक सो त उन्हनि खे जेको आहे सचाई जी ख़बर बि हूंदी, मतिलबु कि भई ऑल अराउंड हा कि थी छा रहियो आहे, छा थी रहियो आहे, त इन जा मेंटली तमामु घणा असरात आहिनि। ऐं ज़ुल्म ऐं ज़्यादती जी ॻाल्हि कई वञे त उहा त मां हिते आई डोंट थिंक सो मां बयान बि करे सघंदमि त उतां जी औरतुनि सां बि ज़्यादती कई पई वञे, ऐं जेके उते एहतजाज थींदा रहिया आहिनि उन्हनि में जेके असांजा कश्मीरी भाइर भेनरुनि पंहिंजी ज़िंदगी विञाए वेठा आहिनि, उहे बि तमामु घणो कंडेमनेबल आहे। त अवी पाण सोचो उन्हनि जे, अच्छा ॿार उतां जा छा सोचींदा हूंदा, हो हुननि होश जी सिर्फ़ु आहे बंदूकनि में, एहतजाजनि में, गोलियुनि में, रड़ियुनि में, रोअणनि में, सिर्फ़ु इन में होश संभालियो आहे। त हाणे कश्मीरी भाइर भेनर अञा बि परेशान आहिनि, त हाणे अगरि उन्हनि जो मौत बि अचे पियो त शायदि उहो इन्हनि ई उन्हनि में रड़ियुनि ऐं हुननि में ईंदो, बिल्कुलु ठीकु आहे। त मेंटली जेके असरात आहिनि तमामु घणा, त तव्हांजो ॿार ॾिसो छा सोचींदो, त मां वॾो थी छा थी। अच्छा, असां तव्हांजी ॻाल्हि कटिया पिया, असां सिर्फ़ु सोचूं था त हुननि ते छा थींदो हूंदो, लेकिन वो जब देख रहे हैं और सुनने में ही आ रहा है कि वहाँ पर कुछ फौजी जो है वो इस तरह की जो सिचुएशन हो रही है वहाँ पे, उन्होंने इंडियन फौजियों ने खुदकुशी कर ली है देख के। देखें इंडियन जिसमें इंसानियत है। जी हाँ, बिल्कुल सही कह रहे हैं। अभी कुछ अरसे पहले एक वीडियो भी इसी तरह की सोशल मीडिया पे आई थी कि इंडियन सोल्जर्स जो थे दे वर नॉट एग्री टू टॉर्चर ऑन कश्मीरीज ना, तो उन्होंने इवन फौज की नौकरी छोड़ दी थी या व्हाटएवर जो भी, उनके बाद उन्होंने इसका कोर्ट मार्शल किया जो भी किया। तो उनको भी पता है, इंडियन सोल्जर्स को भी पता है कि जो कुछ भी हो रहा है वो सही नहीं हो रहा है, ठीक है। हो सकता है मोस्ट ऑफ देम कर रहे हो गवर्नमेंट के प्रेशर में आके अगर वो सर्विस कर रहे हैं, लेकिन फ्यू ऑफ देम आर ऐसे हैं जो ये समझ रहे हैं कि गलत हो रहा है, क्योंकि देखें वहाँ पे लॉकडाउन और कर्फ्यू मोर देन 1 ईयर मैं समझता हूँ हो गया अंदाजन
तकरीबन 1 साल से ज़्यादा हो गया है। हाँ, इवन वहाँ पे मेडिसिन अवेलेबल नहीं है, जो लोग बीमार हैं, जो छोटे बच्चे हैं, बिल्कुल उनको ह्यूमैनिटेरियन बेसिस पे कम से कम मेडिसिन ही प्रोवाइड कर दी जाएँ। जो हर घर में एक ओल्ड एज फादर या मदर होते हैं लोगों के घरों में, तो वो बेसिक नेसेसिटी उनको नहीं मिल रही। खाना पीना तो दूर की बात, जो मेडिसिन है इवन वो भी अवेलेबल नहीं है। और जो बच्चे वहाँ पे बड़े हो रहे हैं, जो बच्चे इवन स्कूलिंग और कॉलेजेस तो वहाँ पे बंद है काफ़ी अरसे से, जो बच्चे जो उनकी अब जनरेशन आ रही है वो यही देख रही है, वो यही सीख रही है कि मैंने बड़े होके आज़ादी के लिए जंग करना है और लड़ना है। मेरा एक ही टारगेट है कि मैं अपने इस कश्मीर को आज़ाद कराऊंगा। हर बच्चे के जहन में ये टारगेट है और वो यही देख के बड़ा हो रहा है, यही सोच के बड़ा हो रहा है कि उसने इंडिया से अपने मुल्क को आज़ाद कराना है। और ये इंशाल्लाह बहुत दिन दूर की बात नहीं है, इंशाल्लाह वो वक्त बहुत करीब आने वाला है। सिर्फ जो यूनाइटेड नेशन है और जो आलम इस्लाम है वो थोड़ा सा जाग जाए, उसका ज़मीर जाग जाए, वो सारे आपस में एक हो जाए और वो रेस बात है ज़मीर की, वो वॉइस रेस कर लें तो ये इट्स नॉट अ बिग इशू। क्योंकि इसलिए मैं कह रही हूँ कि बात है ज़मीर की, क्योंकि हमारे अपने को जब कुछ होता है ना, हमारे बच्चे को कोई अगर डांट देना तो जब तक उसे हम ना कुछ कहें हमें भी सुकून नहीं मिलता कि मुझे आपको डांटा था, मैंने इन्हें डांटा है। तो इन्हें तो असां लेला खां पुछंदासीं त लेला असांजे ॿार खे केरु दड़को ॾींदो आहे त बि असांखां बर्दाश्त न आहे थींदो, पर हू पंहिंजा ॿार बि ॾिसंदा आहिनि शहीद थींदे, पंहिंजा भाइर बि ॾिसनि थियूं, पंहिंजा मुड़ुस बि ॾिसनि थियूं, पंहिंजा पुट बि ॾिसनि थियूं, त साइकोलॉजिकल उन्हनि जे माइरुनि जे ज़हन ते छा हूंदो, मतिलबु उहे कहिड़े तरीक़े सां ज़िंदगी गुज़ारे रही हूंदियूं। ॾिसो ऑब्वियसली उथंदे वेहंदे इहो ई सोचींदी हिकु औरत जे हिसाब सां थी मां पुछां, ॾिसो असांखे पंहिंजा भाइर पंहिंजा जेके आहिनि असांजा वालिदैन केतिरी असांजे लाइ वॾी अहमियत रखनि पिया, ठीकु आहे। त ॻाल्हि इहा आहे ऑब्वियसली तमामु बुरा असरात पवंदा हूंदा उन्हनि जे, हुतां जी औरतुनि खे हर वक़्तु इहो ई ख़ौफ़ हूंदो त कोई दर ते अची न वञे, वरी कुझु थी न वञे, ठीकु आहे। हर वक़्तु जेको आहे का ॾिसो जॾहिं हो को फेस्टिवल ई सेलिब्रेट न पिया करे सघनि त अवां अंदाज़ो लॻाए पिया सघो त हुननि जे दिमाग़ में छा हूंदो, बिल्कुलु ठीकु आहे। ऐं वरी जॾहिं ॿारनि जी ॻाल्हि थी अचे त ॿारनि जी ज़हनियत ते बि तमामु बुरा असरात पवंदा हूंदा। जीअं सर चयो त भई हो हुतां कोन सोचींदा हूंदा त मां वॾो थी जेको आहे डॉक्टर थींदसि या इंजीनियर थींदसि, हा, बल्कि उहो इहो ई सोचींदा हूंदा त मूंखे वॾे थी करे कश्मीर खे आज़ादु कराइणो आहे, आज़ादी वठणी आहे, हथ में गन खणणी आहे ऐं जेको आहे त कुझु न कुझु मूंखे सुठो करिणो आहे पंहिंजी कम्यूनिटी जे मेंबर्स जे लाइ, ठीकु आहे। अच्छा जॾहिं औरतुनि जी ॻाल्हि थी अचे, ॾिसो औरत हूअं ई ऑलरेडी नेचुरली घणी सेंसिटिव हूंदी आहे, त हर वक़्तु हो अगरि मानी बि पचाईंदियूं हूंदियूं त इहो ई सोचींदियूं त ॿाहिरि कुझु थी त कोन पियो, कोई असांजो प्यारो त पाण खां असांखां कोन विछड़ी वियो, त हिन जा घणा असरात आहिनि जेके मुंहिंजे ख्याल में हिते बयानु करण जे लाइ असां वक़्तु खुटी पवंदो, पर उन्हनि जे दुख जो असां अंदाज़ो बि कोन पिया लॻाए सघूं। बिल्कुलु। अच्छा ॾिसो जॾहिं ॿुधी करे असांखे एतिरो दुख थो थिए ऐं जेके उते हिक ॿिए खे ॾिसंदा हूंदा त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि जी कंडीशन माना हर कोई सम्झे थो, पर पोइ बि जीअं असां ॻाल्हि हिते वेठा कयूं था त ही सभु मुस्लमान मुल्क जेसीं ताईं पाण में न ॻंढिबा ऐं जेको आहे हिकु मुठी थी करे न वेही ऐं हिन जी कश्मीर जी आज़ादी जे लाइ ॻाल्हाईंदा, त तव्हां जीअं चयो त इंडिया राज़ी नथो थिए। हाणे इंडिया खे त 72 साल थिया उहो राज़ी न पियो थिए, ठीकु आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे हर हुकूमत कोशिशि कई हूंदी त उनखे राज़ी कयूं, अगरि असांजी न कई हूंदी त कंहिं ॿिए मुस्लमान मुल्क जी हुकूमत खे इहो थियो हूंदो, उन्हनि कोशिशि कई हूंदी। त हाणे जेकॾहिं उहो राज़ी न थींदो त इन जो मतिलबु छा इहो सम्झूं त जेको आहे कश्मीर आज़ादु न थींदो? ॾिसो पूरी दुनिया जा जेके बि आहिनि मुल्क, इंटरनेशनल कम्यूनिटीज़ उहे चई रहियूं आहिनि त उहे रेडी आहिनि मसइलो हल कराइण जे लाइ, ठीकु आहे, पर असल ॻाल्हि अगेन इंडिया जी थी अचे त उनखे राज़ी थियणु खपे, त उहे इन मसइले खे कीअं जेको आहे डायलॉग करण जे लाइ छो राज़ी नथा थियनि। अगेन उन्हनि जो बि पंहिंजो मुफ़ाद थो अचे त उन्हनि जे अंडर जेको आहे त हिकु शइ जेकी आहे कब्ज़े में आहे। असीं अभिनंदन खे बि त इहो बि मिसाल जेको आहे उन्हनि जे साम्हूं आहे, जेको असीं उन्हनि जो छा चइबो आहे जेट खे किरायोसीं ऐं पायलट जेको आहे पाण वटि रखियोसीं, उहो बि दुनिया जे लाइ ॾिसो असांजी तरफ़ खां त सिर्फ़ु सुठियूं ख़बरूं पियूं वञनि न, पायलट अभिनंदन खे जेको आहे हुननि जे हवाले करण बि हिकिड़ो जेस्चर ऑफ पीस जे तौर ते असीं पोर्ट्रे कयोसीं, पर हुननि इन ॻाल्हि खे उते बि कूड़ी ख़बर हलाए छॾी त अभिनंदन जेको आहे खटी आयो आहे। जी हाँ, जी बिल्कुलु ठीकु। अच्छा त इते अवां ॾिसो, अवां अंदाज़ो लॻाए पिया सघो त हो कनि छा था ऐं हिन जो रिएक्शन उनखे ॾियणु कीअं खपे, हो त मतिलबु कंहिं बि पॉज़िटिविटी जे लाइ रेडी ई कोन्हनि न, पर हिन जो मक़सदु इहो हरगिज़ न आहे त कश्मीर कॾहिं आज़ादु न थींदो। असांखे बि होपफुल रहणु खपे ऐं कश्मीरी भाइरनि भेनरुनि खे बि होपफुल रहणु खपे त उन्हनि जेके बि सेक्रीफाइसिस ॾिना आहिनि उहे कंहिं न कंहिं ॾींहुं जेको आहे उन्हनि खे ज़रूरु पे बैक करण वारा आहिनि। अच्छा राजा अनीस खां पुछंदासीं, अमेरिका जो अपने आप को सुपर पावर भी कहता है और है भी, उसने बहुत सारे ममालिक से मुकाबला किया और जीत भी गया और जहां उसको कॉल आती है वो चला जाता है,
लेकिन कश्मीर के मसले पे उन्होंने ये क्यों कहा कि पाकिस्तान और इंडिया का ये आपस में मसला है मेरा? और पाकिस्तान की खारजा पॉलिसी मैं समझता हूँ बहुत ज़्यादा स्ट्रॉन्ग होने की ज़रूरत है, और पाकिस्तान कोशिश कर रहा है, ये बात नहीं है, अपने हर तरह से हर फोरम से जो हमारे फॉरेन मिनिस्टर हैं, इवन प्राइम मिनिस्टर हैं, जहाँ जहाँ उनको मौका मिलता है वो इसको रेस करते हैं, इस वॉइस को रेस करते हैं। और मैं फिर कहूँगा कि ये बहुत दिनों की बात नहीं है, बहुत सालों की बात नहीं है। इंशाअल्लाह ताला ये कर्फ्यू उठ जाए, इंडिया अगर विल पावर है उसमें ये कर्फ्यू को लिफ्ट करे, ठीक है, कर्फ्यू हटा कर देखें, फिर देखें क्या होता है। सही। और अभी हमने पहले भी बात की कि कश्मीरियों से पूछा जाए कि वो कहाँ जाना चाहेंगे, डेफिनेटली वो उनसे पूछा तो जाए वो कहाँ जाए, पाकिस्तान के साथ जुड़ना चाहेंगे, पाकिस्तान के साथ एफिलिएशन चाहेंगे, तो पाकिस्तान के साथ रहने में ही उनकी बका है। बिल्कुल। तो ये कोई इतना मुश्किल नहीं है। अच्छा, पर तहां जीअं शाह महमूद कुरैशी साहब के एप्रिशिएट कियो या तहां उन जी पॉलिसी के एप्रिशिएट कियो, पर साल खां वठी कर्फ्यू आहे, त पोइ छा इन सूरत हाल में असां उन्हनि खे सी ओवरऑल फॉरेन मिनिस्ट्री ॾिसो अगेन मां चयो न डायलॉग बि इम्प्रूव करणो पवंदो आहे। ऐं सवेरे ई ॻाल्हि कई त डायलॉग खे बि इम्प्रूव करणो पवंदो, ऐं न सिर्फ़ फॉरेन मिनिस्ट्री जी ॻाल्हि आहे, फॉरेन मिनिस्ट्री त पहिरियों कमु करे रही है। जी बात को कट करूंगा। देखिए, पाकिस्तान ने हर मौके पे कोशिश की कि डायलॉग्स होने चाहिए। बिल्कुल। इवन लास्ट ईयर जब प्राइम मिनिस्टर यूएनओ मीटिंग में गए तो उन्होंने वहाँ पे भी प्रेसिडेंट ट्रम्प के ज़रिए, और प्रेसिडेंट ट्रम्प ने भी कहा कि मैं ऐसे मीडियोकर रोल प्ले करने के लिए तैयार हूँ। इवन बोथ ऑफ देम कंट्री, बोथ कंट्रीज डायलॉग करें, ठीक है, बट इंडिया वाज नॉट एग्री। ठीक है, इंडिया जो है डायलॉग्स के लिए हामी तो भरता है, लेकिन डायलॉग्स के टाइम पे पीछे हट जाता है। ठीक है, जैसे कि मैंने कहा, मैं दोबारा रिपीट करता हूँ, जो बीजेपी है, जो भारतीय जनता पार्टी है, उनकी पॉलिटिक्स का दारोमदार ही कश्मीर है। उनकी पॉलिटिक्स उसी दिन खत्म हो जाएगी जिस दिन ये कश्मीर इशू सॉल्व हो जाएगा। अच्छा, तो वो क्यों चाहेंगे? अच्छा, वो तो नहीं चाहेंगे, चलो ये बात तो हमें समझ में आ गई, लेकिन जो उनको कहते हैं कि भाई आप डायलॉग डिलीवरी को आगे बढ़ाएं, बातचीत करें, तो क्या उनको ये बात समझ में नहीं आती, या वो ये सवाल नहीं कर सकते उनसे कि आप क्यों नहीं राजी हो रहे? देखिए, अब उन्होंने जो आर्टिकल 370 वो लेकर आए 2019 में, उसके बाद उन्होंने कहा है कि दिस इज आवर ओन मैटर, दिस इज आवर ओन इशू। तो अब ये तो हमारा इंटरनल मैटर है, नोबडी कैन इंटरप्ट। तो वेरी स्ट्रिक्टली अब तो वो ये कहते हैं, दिस इज आवर पार्ट, दिस इज आवर ओन इशू, नोबडी कैन इंटरप्ट। वो तो हम कहते हैं हमारा अंदरूनी मसला है ये। तो ये कह के तो उन्होंने इस दफा यूएनओ में और इवन अच्छा, वैसे अगर देखा जाए तो अमेरिका को कोई रोक नहीं सकता, क्योंकि वो हर जगह इराक चला जाता है, शाम चला जाता है, जहां उसका दिल करे वो अमेरिका चाहे तो सॉल्व हो सकता है। लेकिन यहाँ पर ही जो है वो अटके हुए हैं। डेफिनेटली उसके अपने मफादात हैं, बहुत ज्यादा हैं। जी जी, अगर असें यूएई इसराइल वाली डील में ॾिसूं तो अमेरिका उन में पांचो भरपूर किरदार अदा कयो सर। यूएई और इसराइल वाली डील में अमेरिका का बड़ा किरदार को इंडिया की ज्यादा जरूरत है एज कम्पेयर टू पाकिस्तान। ठीक है, कुछ अरसे पहले जरूर थी पाकिस्तान की उसको जरूरत, लेकिन अब वो नहीं है, और उसको अब इंडिया की ज्यादा जरूरत है। मतलब इते भी पेंडी हु हिकड़ो असाने के छा चंदासी, मुनाफकत चंदासी, यही कह सकते हैं। हाँ बिल्कुल। सो लास्ट टाइम जब यूनाइटेड नेशंस जे 75वें सेशन सां वज़ीर आज़म खिताब करे रहा हुआ, त हुतां जा ऑफिशियल्स जेके आहिनि इंडिया जा, उहे हली विया ॿाहिरि हॉल खां, उन्हनि त तकरीर ई कोन ॿुधी। जॾहिं अॻिलो माण्हू अवांजी एंटागोनिस्टिक पार्टी अवांखे ॿुधण जे लाइ तयार न आहे, तव्हां केतिरो एफर्ट्स कंदव हुननि खे राज़ी करण जे लाइ? त ऑब्वियसली हिनखे थर्ड पार्टी में विच में अचणो पवंदो आहे। हाणे थर्ड पार्टी जॾहिं विच में अची रही आहे, अचे पई, त इहो असांजी अॻिली पार्टी खे सम्झणु खपे त दे शुड सिट डाउन एंड हैव अ डायलॉग विद अस। बिल्कुल। अच्छा लेला, हाणे इन जो सॼे जो मतिलबु इहो निकिरे पियो त जेसीं ताईं इंडिया राज़ी न थींदो तेसीं ताईं ॻाल्हियूं न थी सघंदियूं। बिल्कुल। त हाणे सवाल इहो पैदा थिए थो त इंडिया खे राज़ी कंदो केरु, छो जो त कॾहिं थींदो कोन। उन जे लाइ पाकिस्तान खे कुझु अहिड़ा कारनामा सम्झो अंजाम ॾियणा पवंदा। हा बिल्कुलु ॾियणा पवंदा। OIC पंहिंजी असांखे न ट्रेड ऐं सवेरे ॻाल्हि खे कुझु ॾियणो पवंदो तॾहिं असांखे कुझु बि मिलंदो। अच्छा, चाइनीज़ ऑफिशियल बि मां कुझु ॾींहं अॻु में पढ़ी रही हुयसि, त उहे बि इहो ई चई रहिया हुया त भई तमामु घणो जेको आहे, अगरि हिननि ॿिन्हिनि जे विच में, पाकिस्तान ऐं इंडिया जे विच में अगरि सॉल्यूशन न पियो थिए त ॿियनि ते असरात पवंदा। ठीकु आहे, तमामु बुरा असरात पवंदा। इहे चाइनीज़ ऑफिशियल्स बि चई रहिया हुया, ऐं बल्कि हुन जे काफ़ी सारे रिसर्चर्स में बि अची चुकिया आहिनि, न सिर्फ़ु चाइनीज़ रिसर्चर्स में बल्कि ओवरऑल जेके बि असांजूं इंटरनेशनल रिसर्चर्स आहिनि वर्ल्ड पीस ते थींदियूं आहिनि या रीजनल स्टेबिलिटी ते, त हुन में इहो ई पियो अचे त सिर्फ़ु उन सां पाकिस्तान ऐं इंडिया ते असरु कोन पवंदो, बल्कि पूरी दुनिया ते असरु पवंदो। जॾहिं सभिनी खे इहा ॻाल्हि सम्झ में बि अचे पई त हिन जो मतिलबु पाकिस्तान किथे न किथे लैक ज़रूरु करे थो, ऐं उन में इकोनॉमी जो स्ट्रॉन्ग हुजणु तमामु ज़रूरी आहे। ॾिसो, ट्रेड वापार जॾहिं स्ट्रॉन्ग हूंदो त काफ़ी मसइला बि हल थी पिया सघनि।
بالکل صحیح تھا. اچھا آپ ان کی بات سے کتنا اتفاق کرتے ہیں؟ میں بالکل اتفاق کروں گا ان کی بات سے کہ جب سے یہ پاک چائنا کوریڈور پروجیکٹ شروع ہوا ہے اور انشاءاللہ ڈے بائی ڈے پاکستان کی اکانومی چائنا کے ساتھ ریلیشن شپ ہمارے اسٹرانگ ہوں گے اور ڈیفینیٹلی چائنا بھی اس میں بڑا اہم رول پلے کر رہا ہے اور انڈیا پہ پریشر دے سکتا ہے اور اس کو دینا چاہیے. صحیح. ٹھیک ہے, تو ناٹ سو فار انشاءاللہ یہ ہوگا کہ پاکستان اور چائنا مل کے ایون او آئی سی اپنا رول وہ پلے نہیں کر پائی جو اس کو کرنا چاہیے. بالکل او آئی سی تو میں سمجھتا ہوں کہ پاکستان اور چائنا مل کے ایون چائنا کو پاکستان کی سپورٹ کرنی چاہیے اور یہ مسئلے کو حل کروانے کے لیے بہت زیادہ ہیلپ کرنی چاہیے پاکستان کی. بالکل. اچھا لیلا کا پچناسی ہی جیکا بھی گال بول اسا ہن وقت کہیں تھی ہن سॼي معاملے میں سعودي عرب جو رول چھا پیا ڏسو था؟ ॾिसो सऊदी अरब जेको आहे उन जो रोल अगेन तमामु घणो स्ट्रॉन्ग आहे छो त हू पाण बि हिकु इस्लामिक किंगडम आहे, इस्लामिक कंट्री आहे, मुस्लिम कंट्री आहे, हुते बि मुस्लिम रूल्स ऐं इहे सभु हलनि पिया त हुनजो बि तमामु वॾो किरदारु पियो अचे. ऑब्वियसली न सिर्फ़ु सऊदी अरेबिया जो बल्कि तमामु मुस्लिम कंट्रीज़ जेकी आहिनि इन्हनि जो इन शइ में अचे पियो. ऐं सऊदी अरेबिया जी अगरि पर्टिकुलरली ॻाल्हि कई वञे त छा सऊदी अरेबिया सां बि असांजा रिलेशन्स ओतिरा सुठा आहिनि या न, इहो बि असांखे इन ते ॾिसणो पवंदो. जीअं कंसेक्यूटिवली सऊदीया जा जेके आहिनि फॉरेन मिनिस्टर्स ईंदा पए रहिया आहिनि डायलॉग्स करण जे लाइ कुझु इशूज़ ते. जीअं पेट्रोल जी ॻाल्हि थी वई, ऑयल जी ॻाल्हि थी वई, कुझु अहिड़नि मामलनि ते ॾिसो अॻियां हिते बि इकोनॉमी विच में अचे पई. बिल्कुलु ठीकु आहे. इकोनॉमी जो स्ट्रॉन्ग थियणु तमामु घणो ज़रूरी आहे त सऊदीया सां बि असांखे पंहिंजा ॾिसणु खपनि कि भई किथे असां लैक था कयूं, उहे मामला हल करणु खपनि फॉरेन मिनिस्ट्री जे ज़रिए, डायलॉग्स जे ज़रिए ई. पर हाणे त यूए जी ॻाल्हि पई कयां, सऊदीया जेको आहे उन्हनि खे किथे किथे मसइला जेकी आहिनि पाकिस्तान खे फॉरेन मिनिस्ट्री खे पर्टिकुलरली उन्हनि खे सही सां एड्रेस करणो खपे, वेही करे नेगोशिएशंस करणा पवनि जीअं मसइला जेके आहिनि सॉल्यूशन जी तरफ़ वञनि. मैं इसमें ऐड करूँगा कि सऊदी अरब जो है एक हेड ऑफ इस्लामिक कंट्री है, तमाम इस्लामी ममालिक में उसकी स्पेशल इम्पोर्टेंस है. सऊदी अरब और पाकिस्तान की रिलेशनशिप इस वक्त थोड़े से स्ट्रॉन्ग नहीं है जितने कुछ अरसे पहले थे. जैसे कि हमने वो अभी हम जिक्र करे थे जो OIC समिट में प्राइम मिनिस्टर साहब मलेशिया चले गए थे या व्हाटएवर जो भी हुआ था, वो एक डिफरेंट बहस है. लेकिन सऊदी अरब के इंडिया से रिलेशनशिप बहुत स्ट्रॉन्ग है. ठीक है, उनके साथ उनका ट्रेड है. ठीक है, उनके साथ उन्होंने अभी उनके वेपन्स की डील की है, बहुत बड़ी डील्स की है मिलियंस डॉलर्स में जाके. तो सऊदी अरब का अपना इंटरेस्ट है. इवन सऊदी अरब ने सिवाय स्टेटमेंट देने के अभी तक कुछ भी नहीं किया. वो स्टेटमेंट ज़रूर देते हैं कि जो कश्मीर में हो रहा है वो नहीं होना चाहिए और व्हाटएवर जो भी है. लेकिन सऊदी अरब अगर चाहे तो पाकिस्तान और इंडिया को बिठा के एक टेबल पे डायलॉग्स कराए, उनके आपस में मीटिंग्स कराए और एक मीडिया का रोल प्ले कर सकता है. इतना उसका होल्ड है इंडिया के ऊपर भी इवन उसका होल्ड इतना है कि वो ये कर सकता है अगर वो चाहे तो. बिल्कुल बिल्कुल. ऐं असांजी जेको आहे कश्मीर डे स्पेशल ट्रांसमिशन जेका लेला ऐं जेको आहे राजा अनीस साहब सां रही इलाही फ्रूटफुल रही. ऐं उम्मीद मां इहा कंदसि त ज़ाहिर ॻाल्हि आहे असांजो हीउ जेको आवाज़ु अॼु जो आहे उहो न सिर्फ़ु पाकिस्तान पर दुनिया में जेके जेके मुल्क रहनि था उन्हनि ताईं पहुतो हूंदो. पर लेला खां ऐं राजा अनीस खां बि लास्ट में असां मैसेज वठंदासीं, को पैगाम ईंदो हिंदुस्तान खे? अच्छा, मैसेज मुंहिंजो इहो रहंदो पर्टिकुलरली सभिनी जे लाइ, जनरली सॉरी, न सिर्फ़ु इंडिया लाइ. इंडिया जा जेके ज़ुल्म आहिनि उहे जेके आहिनि ॻुझा कोन्हनि की इहे सभु हिकिड़ी ओपन शइ आहे. पैगाम इहो रहंदो त ॾिसो यूनाइटेड नेशंस खे बि आउं रिक्वेस्ट कंदसि हिन प्लेटफॉर्म जे ज़रिए त यूनाइटेड नेशंस, OIC जेके बि ऑर्गनाइज़ेशन्स आहिनि जेके बि अथॉरिटी रखनि पियूं इहो मसइलो हल कराइण जूं, उहे अञा वधीक थोरा घणा एफर्ट्स ॾेखारनि. ऐं पाकिस्तान जो उन्हनि खां वधीक किरदारु अचे पियो त पाकिस्तान बि कुझु अहिड़ा अञा वधीक एफर्ट्स करे ॾिसे किथे पियो लैक करे त जीअं मसइलो सॉल्यूशन जी तरफ़ अची सघे, हिकु एंटीडोट जी तरफ़ अची सघे. ऐं बाक़ी मुंहिंजी जेकी आहे कश्मीरी भाइरनि भेनरुनि सां हमदर्दी आहे. मां उन्हनि जे ॾुख में बराबरि जी शामिल आहियां. न सिर्फ़ु मां बल्कि पूरो पाकिस्तान, अवांजा सभु पाकिस्तानी भाइर भेनर हिन जा ॾुख में शरीक आहिनि. कश्मीर पाकिस्तान जो ई हिसो आहे. इंशाल्लाह ही मैटर उमेद था कयूं त सॉल्व थींदो. ऐं जॾहिं सॉल्व थींदो त अवां पंहिंजे हुकूकनि खे जेको आहे ऐं पंहिंजे जेके बि अवां जूं शयूं आहिनि उन्हनि खे ईज़िली फ्रीली प्रैक्टिस करे सघंदो. बिल्कुल. मैं भी बिल्कुल यही कहूँगा कि तमाम पाकिस्तानी कौम कश्मीरी बहन भाइयों के साथ थी और साथ है, और हुकूमत पाकिस्तान भी उनके साथ है और उनकी तकलीफ़ का हमें बखूबी अंदाज़ा है. हमें जब जहाँ मौका मिलता रहेगा हम उनके लिए वॉइस रेस करते रहेंगे और वो दिन दूर नहीं कि इंशाल्लाह कश्मीर आज़ाद होगा और पाकिस्तान का हिस्सा होगा
اور میں نے انڈیا کے لیے کیا ہوگا؟ میں ایک شعر کے ساتھ اپنی بات کہنا چاہوں گا کہ کشمیر ایک جنت ہے اور جنت نہ کسی کافر کی ہے نہ کسی کافر کو ملے گی. صحیح بالکل. ऐं वॾी महिरबानी तव्हां ॿिन्ही जी, तव्हां आयो ऐं जेको आहे असांजो रंगनबरी शाम में जेको कश्मीर डे स्पेशल ट्रांसमिशन ई पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थी. ऐं मां इहो आख़िर में चवंदसि ऐं जेको शेर पढ़ंदासीं आख़िर में शेर पढ़ंदासीं पर त कश्मीर जे लाइ त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि खे एतिरी अञा रसई न आहे हिन वक़्तु. कर्फ्यू जी सूरत हाल जॾहिं अची वञे थी त उहो तव्हांखे पाण खे सम्झ में ईंदो हूंदो त उन्हनि खे शायदि इहा बि न आहे ख़बर त कहिड़ो मुल्क जेको आहे असांखे असां सां गॾु आहे, कहिड़ो न आहे, केरु असांजो ख़ैरु ख़्वाह आहे, केरु न आहे. काफ़ी मुल्क इहे आहिनि जेके दिखावे जे लाइ आहिनि, काफ़ी आहिनि जेके दिलि सां आहिनि, पर पाकिस्तानी हमेशह कश्मीरियुनि जी आज़ादी जे लाइ दिलि सां जेको जदोजहद करे रहिया आहिनि ऐं कंदा. ऐं इहो बि जेको आहे हिकु कोल आहे बल्कि त जेसीं ताईं हिकिड़ो पाकिस्तानी बि ज़िंदा रहंदो तेसीं ताईं कश्मीर जी आज़ादी जे लाइ आवाज़ु उथंदो रहंदो. सो हिन शेर सां असां पंहिंजे प्रोग्राम खे ख़तमु कंदासीं. यारा जहाँ कहते हैं कश्मीर है जन्नत, जन्नत किसी काफ़िर को मिली है न मिलेगी. त इहा ॻाल्हि जेके हिंदुस्तानी आहिनि उहो सम्झी वठो, इहो जेको मोदी सरकार आहे उहो सम्झी वठो त काफ़िर खे कॾहिं बि जन्नत नाहे मिली ऐं न ई मिलंदी. त हिन ख़ुशफ़हमी में घणो ई जी रहिया आहियो ऐं अञा बि जियो पिया, पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे त जॾहिं स्टार्ट थींदो आहे त एंड बि थींदो ई आहे. सो बहरहाल लैला तव्हांजी हिकु दफ़ो वॾी महिरबानी. राजा भाई आपका बहुत शुक्रिया आप आए. सो वरी जेको ज़िंदगी रही त मिलंदासीं पंहिंजे रंगन भरी शाम में. पाकिस्तान ज़िंदाबाद, कश्मीर ज़िंदाबाद.